Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh. अस्सलाम वालेकुम एंड जी गुड मॉर्निंग जी तमाम व्यूअर्स खे कीअं आहियो ख़ैरियत सां आहियो ख़ुशि आहियो ज़िंदगियूं कीअं आहिनि तबियतूं कीअं आहिनि। अच्छा जी मंडे आहे शुरूआत आहे ॾींहं जी ऐं शुरूआत सां गॾोगॾु अॼु 10 नवंबर बि आहे यानी कि हिकु हिसो नवंबर जो 3 हिसनि मां हिकु हिसो असां गुज़ारे चुका आहियूं ऐं हाणे इंशाअल्लाह हिकु नए हिसे जी तरफ़ वेंदासीं। कहिड़ी अजीब ॻाल्हि आहे त 3 हिसनि में असां कॾहिं असां हफ़्तनि में महीने खे विरहाए छॾींदा आहियूं, ॾींहंनि खे कलाकनि में विरहाए छॾींदा आहियूं, कलाकनि खे मिंटनि में विरहायो आहे। हर टाइम जे लाइ असां उनखे स्प्रेड करे छॾियो आहे ताकी जॾहिं असां कैलकुलेशन कयूं त असांखे ईज़ी हुजे, असां ईज़ीली कैलकुलेट करे छॾियूं। अच्छा असां त सियाणनि त असांजे लाइ इहो वक़्त जी जेका कैलकुलेशन आहे उहा ॾाढी ईज़ी असांजे लाइ एक्सेस करे छॾी, ईज़ीली असां ताकी सभिनीनि शयुनि खे कैलकुलेट करे छॾियूं। पर उन खां पोइ बि हीउ जेको 24 आवर आहे छा असां उनखे कैलकुलेटेड असां रखंदा बि आहियूं या न रखंदा आहियूं। गुज़िरियल 2 ॾींहंनि जी ॻाल्हि करे वठो, लास्ट 2 सैटरडेज़ एंड मोस्ट ऑफ द पीपल असां वांगुरु उहे 2 सैटरडे ऐं संडे जेके गुज़रिया आहिनि मोस्ट ऑफ द पीपल उहे ऑफ में हूंदा आहिनि, उहे छुट्टी में हूंदा आहिनि। सो इन जेका 2 ॾींहं जेके छुट्टी जा आहिनि उन 2 ॾींहंनि में तव्हां कहिड़ियूं उहे शयूं कयूं जेके तव्हांखे नॉर्मली करण जे लाइ टाइम न मिलंदो हो। अच्छा हीअ बि हिकु नॉर्मल ॻाल्हि थी वई आहे त असांखे कंहिं बि जॻह ते का बि असां ॻाल्हि कंदा आहियूं त असांजो जवाबु इहो हूंदो आहे त जी टाइम कोन्हे या टाइम मिलियो कोन असांखे। हीअ हिकु नॉर्मल प्रैक्टिस आहे जेका हर जॻह ते थी रही आहे ऐं हर माण्हू करे रहियो आहे ऐं जंहिंजा कॉन्सिक्वेंसिस असांखे हिन वक़्तु नज़र अची रहिया आहिनि, जंहिंजा जेके बैड जेके इम्पैक्ट्स आहिनि सुठा त मूंखे ख़बर न आहे किथे अगरि अची रहिया आहिनि त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। अदर देन योर ओन सेटिस्फिकेशन मूंखे नथो लॻे त का अहिड़ो को सुठो इम्पैक्ट पई रहियो आहे, बट उनजा बैड इम्पैक्ट असांखे नज़र अची रहिया आहिनि। काफ़ी माण्हू तव्हां ॾिठो हूंदो जॾहिं उन्हनि खे कंहिं कम जे लाइ चयो का ॻाल्हि अहिड़ी चयो त उन्हनि जो जवाबु इहो हूंदो आहे त यार टाइम ई नथो मिले। बट वरी जॾहिं उन्हनि जो फ़ोन खणी उन्हनि जो स्क्रीन टाइम ॾिसबो आहे त ख़बर इहा पवंदी आहे त जी 6-8 कलाक त उन्हनि सिर्फ़ु पंहिंजे फ़ोन ते लॻाया आहिनि। हीअ जेको स्क्रीन टाइम तव्हां पंहिंजे फ़ोन खे ॾियो था, अगरि इहो ई वक़्तु कंहिं क्रिएटिव शइ में लॻायो, कंहिं प्रोडक्टिव शइ में लॻायो त शायदि तव्हांजी ज़िंदगी में खोड़ सारियूं अहिड़ियूं सुठियूं शयूं थी सघनि जेके ॿियनि जे में थी रहियूं आहिनि, असां जंहिंजे लाइ न सोचे रहिया आहियूं। सो इट्स वेरी इंपॉर्टेंट त पंहिंजी ज़िंदगी खे सीरियस वठो, पंहिंजे उन 24 आवर जे कैलकुलेशन खे थोरो सो कैलकुलेटेड गुज़ारियो। आई एम नॉट सेइंग त ज़िंदगी खे हिकु मशीन ठाहे छॾियो त जी तव्हांखे हेतिरे बजे उथणो आहे त हेतिरे बजे सुम्हणो आहे। आई एम ऑल्सो नॉट लाइक दैट। ज़ाहिर आहे हर कंहिंजी ज़िंदगी में हिकु रिलैक्सिंग पार्ट ईंदो आहे। जॾहिं तव्हां कंहिं बि स्ट्रिक्ट डाइट जी तरफ़ वेंदा आहियो न उहे बि तव्हांखे चवंदा आहिनि त हिकु चीट डे हुजणु खपे। सो यू मस्ट हैव दैट चीट डे कॾहिं बि न सिर्फ़ु डाइट में बल्कि तव्हांजे स्केड्यूल में बि तव्हांजी डेली रूटीन में बि उहो चीट डे हुजणु इज़ वेरी हेल्दी बिकॉज़ उहो ई चीट डे तव्हांखे अहसासु ॾियारींदो आहे त तव्हांजी लाइफ केॾी डिसिप्लिन्ड आहे ऐं जेका ही लाइफ आहे जेका तव्हां चीट डे जी सूरत में तव्हां गुज़ारे रहिया आहियो उहा लाइफ केतिरी डिफरेंट आहे। सो जी पंहिंजे उहे तमामु माण्हू जेके हिन वक़्तु तव्हांखे चई रहिया आहिनि त जी वक़्तु न आहे, उन्हनि खे इहो ज़रूरु अहसासु ॾियारियो त उहो वक़्तु जेको तव्हां ॿियनि जॻहियुनि ते गुज़ारियो था एंड ॿियनि खे ग्रो करण लाइ गुज़ारियो था। बिकॉज़ वैन यू आर ऑन योर स्मार्टफोन ज़ाहिर आहे तव्हां बैटरी जेका आहे उहा कंज़्यूम करे रहिया आहियो डायरेक्टली और इनडायरेक्टली। तव्हां के इलेक्ट्रिक खे इफ़ यू आर लिविंग इन कराची के इलेक्ट्रिक खे तव्हां उहो पंहिंजो उन जेको वक़्तु तव्हां इस्तेमालु कयो आहे उनजो फ़ाइदो के इलेक्ट्रिक खे ॾेई रहिया आहियो। उहो स्मार्टफोन जेको तव्हां यूज़ करे रहिया आहियो उहो स्मार्टफोन तव्हां उनखे वक़्तु ॾेई रहिया आहियो प्लस जंहिं एप्लीकेशन ते तव्हां उन टाइम ते आहियो, यू आर ऑन टिकटॉक, इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक जंहिं ते बि आहियो उन एप्लीकेशन खे था ॾेई रहिया आहियो। सो डायरेक्टली और इनडायरेक्टली तव्हां उन एप्लीकेशन खे टाइम ॾेई रहिया आहियो, उन एप्लीकेशन खे तव्हां हेल्प आउट करे रहिया आहियो त उहो डॉलर्स कमाए छॾे। बट तव्हां सां छा थी रहियो आहे, तव्हां पंहिंजो उहो वक़्तु ज़ाया करे रहिया आहियो जेको वक़्तु तव्हां कई गुना वधीक प्रोडक्टिव शइ में लॻाए सघो पिया। अच्छा नॉर्मली जेके पुराणा माण्हू हूंदा आहिनि अक्सर तव्हां उन्हनि खां इहो ॿुधियो हूंदो त यार उहे जेके आहिनि उहे छुट्टी जे ॾींहुं सॼे हफ़्ते जा कम हिकु साथ ई करे वठंदा हुआ ऐं बाक़ी ॾींहं जेके आहिनि उहे पंहिंजे कमकार में लॻाईंदा। पर हाणे जेको कमु वारो माण्हू आहे उहो चए थो छुट्टी जे ॾींहुं जी मूं वटि वक़्तु कोन्हे, मूंखे रिलैक्स करण लाइ टाइम खपे ऐं हुनजो रिलैक्स डायरेक्टली और इनडायरेक्टली अगेन स्क्रीन टाइम ते थिए थो। सो जी कंहिं तरीक़े सां बि असां ॿियनि खे फ़ाइदो ॾेई रहिया आहियूं, ॿियनि जे लाइ असां ॾाढो सुठो सुठो सोची रहिया आहियूं, असां सुठो सुठो करे रहिया आहियूं, बट पंहिंजे लाइ असां नुक़सानु करे रहिया आहियूं। सो जी पंहिंजे टाइम जी जेका वैल्यू आहे उहा सम्झणु सिखो ऐं पंहिंजे पाण खे हिते शायदि
इहो कोट करण बि ग़लति न ईंदो, पंहिंजे पाण खे एतिरो ज़रूरु प्रोडक्टिव कयो त डोनाल्ड ट्रम्प वांगुरु तव्हांखे के स्पेसिफिक के इम्पॉर्टेंट मीटिंग में निंड बि अची वञे। रिसेंटली ॾाढो केस जेको शयूं जेके आहिनि उहे ॾाढियूं वायरल थियल आहिनि, माण्हुनि जो वीडियोज़ ते उहे तमामु शयूं जेके आहिनि उहे एज़ एन वीडियो तव्हां ताईं अची रहियूं आहिनि। डोनाल्ड ट्रम्प जेके ज़ाहिरा हींअर डिफरेंट कैंपेन्स हली रहियूं हुयूं, इलेक्शन थी रहिया हुआ, सभु कुझु थी रहियो हो, एंड बीइंग द प्रेसिडेंट ऑफ US ज़ाहिरा उन्हनि खे उन्हनि जी रिस्पॉन्सिबिलिटीज़ इलाही वधीक आहिनि, त उहे वीचारा एतिरा थकियल हुआ जो हिकु ॾाढी सीरियस मीटिंग थी रही हुई, ॾाढी इंपॉर्टेंट मीटिंग थी रही हुई, जंहिं मीटिंग में जनाब पाण खे निंड अची वई। हाणे इहो सोचण जी ॻाल्हि आहे त उन मीटिंग में अहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं थी रहियूं जो डोनाल्ड ट्रम्प जेके आहिनि उहे निंड पइजी विया। ही हिकु वॾो एक्चुअली सवाल आहे ऐं ऑफिशियल दुनिया में हिकु वॾो क्वेश्चन मार्क आहे त जी ही थी छा रहियो आहे ज़िंदगी में। अच्छा, ही त डोनाल्ड ट्रम्प जी ॻाल्हि थी वई, पर पंहिंजी ज़िंदगी में छा थी रहियो आहे, पंहिंजी स्पेसिफिकली कराची वासियों असांजी ज़िंदगी में छा थी रहियो आहे। ओवरऑल सॼो कराची तव्हां मां बख़ूबी सुञाणो था, सालनि खां कराची अंडर कंस्ट्रक्शन असांखे नज़र आयो आहे। ग्रीन लाइन ठही रही आहे, रेड लाइन ठही रही आहे, हीअं थी रहियो आहे, हूअं थी रहियो आहे, कॾहिं का पाइप लाइन ठही रही आहे, कॾहिं को रोड नयो ठही रहियो आहे। सालनि खां ऑल दोज़ पीपल लिविंग इन कराची इन शइ खां गुज़री रहिया आहिनि, इन तकलीफ़ खां गुज़री रहिया आहिनि। कुझु महीनो 2 महीना पहिरीं खां यूनिवर्सिटी रोड जी ॻाल्हि थी कयो, इलाही ख़स्ता हालत में हिन वक़्तु यूनिवर्सिटी रोड आहे, जेको शायदि कुझु अरसे लाइ असांखे ॾाढो ख़ूबसूरत नज़र आयो जॾहिं यूनिवर्सिटी रोड जो हिकु लेन ऐड कई वई हुई, रोड जेको आहे उहो सुठो कयो वियो, त ॾाढो ख़ूबसूरत यूनिवर्सिटी रोड असांखे उन टाइम ते नज़र आयो। बट देन स्लोली असां रेड लाइन जी नज़र यूनिवर्सिटी रोड खे कयो त जी रेड लाइन ठही रही आहे, रेड लाइट उहा सालनि खां ठही रही आहे। ऐं उहो बि टाइम आयो जेको असां ॾिठो त जंहिं टाइम ते यूनिवर्सिटी रोड फुली तबाह हो, फुली उहो अंडर कंस्ट्रक्शन में हो, ट्रैफिक जो मसइलो हो, डिफरेंट शयूं हुयूं, बट उन तां माण्हू गुज़री रहिया हुआ। ऐं रेड लाइन जे नाले ते असां इहो सभु कुझु बर्दाश्त करे रहियासीं, ऐं उते को वर्कर बि न हो। असां इहो टाइम बि ॾिठो आहे त महीननि जा महीना उते को वर्कर बि असांखे नज़र न आयो। बट जी अॻियां छा थियो, अॻियां जॾहिं यूनिवर्सिटी रोड जी ॻाल्हि आई त जी ख़बर इहा पई गुज़िरियल 1.5 महीने खां तव्हां अगरि उतां गुज़रिया हूंदो त तव्हां ज़रूरु ॾिठो हूंदो, अजीब सो पाणी वारी कैफ़ियत थी वई न। असां हूअं त बारिश में पाणी ॾिसण जा आदी आहियूं, बट ही पाणी ख़बर न आहे किथां अची रहियो, छो अची रहियो, छा लाइ अची रहियो, इहो एक्चुअली असांखे सम्झ में न पियो आयो। बट जी ख़बर इहा पई त जेका पाइपलाइन आहे जेका डिस्टर्ब थी आहे, एंड आई एम वेरी श्योर त उहा डिस्टर्बेंस बि उन ई रेड लाइन जे डिफरेंट शयुनि जे करे थी हूंदी। पर ख़ैर जी उन ॻाल्हि खे फ़िलहालु साइड ते था रखूं, हिन फैक्ट ते रहूं था त उहा जेका रेड लाइन आहे उहा एक्चुअली डिस्टर्ब असांखे नज़र आई। सो जी हाणे ख़बर इहा पई आहे त उते हिकु वॾी जॻह ते तक़रीबन को 3 किलोमीटर जेतिरी जॻह आहे जंहिं ते को वाटर जी पाइपलाइन पवणी आहे ताकी असांखे साफ़ पाणी मिली सघे, जेको अगेन इट्स वेरी डिफिकल्ट इन कराची। बट जी उमेद त दुनिया क़ाइमु आहे, सो उमेद असांखे इहा ॾिनी वञे पई त पाणी जेको आहे उहो साफ़ मिली सघे, तंहिं करे का वॾी जेका पाइपलाइन आहे उहा विझणी आहे। ऐं उन जे लाइ कराची वासियुनि सां छा थींदो, कराची वासियुनि खे फॉर 50 days, not 1, not 2, not a week, for 50 days उहो रोड बंदि मिलंदो। फ्रॉम नीपा चुरंगी टिल उर्दू साइंस कॉलेज उहो रोड तमामु ट्रैफिक जे लाइ बंदि हूंदो। इवन असांजे बाइकर्स लाइ बि बंदि हूंदो, पर असांजे बाइकर हज़रात खे केरी थो रोके सघे, उहो किथां बि निकिरी वेंदा आहिनि। सो का ख़बर न आहे, थी सघे तो उन्हनि जे लाइ उहो रोड खुलियल हुजे, बट ऑफिशियल अनाउंसमेंट इहा आहे त उहो रोड तमामु ट्रैफिक जे लाइ, हर तरह जी ट्रैफिक जे लाइ उहो रोड फॉर 50 days स्टार्टिंग फ्रॉम टुडे टिल 30 December उहो रोड बंदि हूंदो। ऐं जॾहिं कराची में तारीख़ जी ॻाल्हि थींदी आहे, कंहिं कंस्ट्रक्शन जी ॻाल्हि थींदी आहे, त तव्हां ऐं मां बख़ूबी सुञाणियूं था त उन में कराची वासियुनि खे छा मिलंदो आहे, तारीख़ ते तारीख़ ऐं तारीख़ ते तारीख़ मिलंदी आहे। सो हिन वक़्तु 30 December तारीख़ आहे। दुआ इहा आहे त 30 December खां इलाही पहिरीं ठही वञे, बट जी फ़िल वक़्तु ताईं फॉर 50 days उहो रोड आम ट्रैफिक जे लाइ बंदि हूंदो। कंहिं बि क़िस्म जी ट्रैफिक, कंहिं बि क़िस्म जी गाॾी, कंहिं बि क़िस्म जी बाइक उन रोड ते नथी वञी सघे। नीपा चौरंगी खां उर्दू साइंस कॉलेज ताईं, तो जे करे तव्हां उन रूट खां डेली तव्हांजो गुज़र सफ़र आहे या क़रीब क़रीब में तव्हांजो घर आहे, त जी तव्हांजे लाइ आई एम वेरी श्योर त ॾाढी हिकु तकलीफ़ ते शइ हूंदी जेका तव्हांखे फेस करणी पवंदी। बट
उनखां अलावा असां कॾहिं बि कुझु कोन था सघूं. सो बी प्रिपेयर, इहो थियण वारो आहे. ऐं उनजो जेको असरु आहे ज़ाहिर आहे उन रोड ते जॾहिं ट्रैफिक डिस्टर्ब थींदी, उन रोड ते ट्रैफिक जॾहिं वेंदी कोन त उहो ऑल्टरनेट रूट्स ते वेंदी. ऐं जॾहिं ऑल्टरनेट रूट्स ते वेंदी त उहे रूट्स जेके आहिनि उहे कई गुना वधीक डिस्टर्ब थींदा. सो दिस इज़ हैपनिंग ऑन यूनिवर्सिटी रोड इन कराची. अॻियां हलंदे थोरो सो पंजाब जो ज़िक्र करे थी वठां, पंजाब जी तरफ़ बि, बिकॉज़ मूंखे इहो लॻंदो आहे त सॼो पाकिस्तान पंहिंजो आहे. पंजाब जी तरफ़ ताईं मां बख़ूबी सुञाणो त गुज़िरियल ॾींहुं असांखे यादि आहे त को अक्टूबर में, स्टार्टिंग ऑफ अक्टूबर में या मिड अक्टूबर में सेक्शन 144 लॻो, जंहिं तहत तव्हां कंहिं बि क़िस्म जी गैदरिंग, कंहिं बि क़िस्म जो अदर देन द मैरिजिस एंड द फ्यूनरल्स या पोइ को सियासी अगरि यू नो का स्पेसिफिक का मीटिंग आहे, अदर देन दैट तव्हां का बि अहिड़ी एक्टिविटी नथा करे सघो जंहिंमें को हुजूम जमा थिए. बाइक्स ते जी पाबंदी हई वई हुई त डबल सवारी जेका आहे उहा नथा करे सघो. सभु शयूं असांखे नज़र आयूं. सुकून बि हुन सां गॾु गॾु नज़र आयो आफ्टर दैट 144 सेक्शन 144. उनखे शायदि ॾिसंदे अॻियां मज़ीद जेके आहिनि उहे 15 नवंबर ताईं, जेको स्टार्ट 10 अक्टूबर में थियो हो, हाणे उनखे एक्सटेंड कंदे कंदे मज़ीद ॿिया ॾींहं हुन में एक्सटेंड कया विया आहिनि. टिल 15 नवंबर सेक्शन 144 लॻल हूंदो. इहा जेका आहे उहा पंजाब जी हक़ीक़त आहे. इहा जेका आहे पंजाब जी जेका आहे उहा न्यूज़ आहे. सो जी उहो जेके जेके माण्हू पंजाब खां तालुक़ु रखनि था उन्हनि माण्हुनि जे लाइ त इहो न सम्झनि त अॼोके ॾींहं खां असांखे वरी आज़ादी मिली वई आहे. आज़ादी फ़िल वक़्तु न मिली आहे. हिन वक़्तु बि सेक्शन 144 लॻल आहे. सो सवाइ तव्हांजे मैरिजिस जे एंड द ऑफिशियल टाइम जेको ॾिनो वियो आहे त उन टाइम ते हॉल्स बंदि थी वेंदा ऐं डिफरेंट शयूं थी वेंदियूं. सवाइ उन्हनि शयुनि जे का बि अहिड़ी एक्टिविटी, का बि अहिड़ी गैदरिंग न थींदी जेका यू नो नॉर्मली कई वेंदी आहे. अच्छा जी, शोभी भाई सां गॾु आहिनि. अस्सलाम वालेकुम शोभ भाई, छा हाल आहे? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? अस्सलाम वालेकुम मेरी बहन, वालेकुम ज़बरदस्त अस्सलाम. शुक्र अल्हम्दुलिल्लाह. और अब ज़ाहिर डे फर्स्ट है तो वही वाली बात है, नींद, सोना, हाँ ना उठना, थोड़ी थोड़ी सी ठंडी भी हो गई है, हाँ सर्दी भी हो गई है. हाँ, मौसम बड़ा मज़े का हो गया शोभ भाई. मौसम मज़ेदार है, इसमें कोई है शक ना? नहीं, क्योंकि अभी बहुत सख्त सर्दी नहीं है, हल्की हल्की सी है. हाँ. तो ज़रा ये है कि आदमी इंजॉय करता है, मज़ा करता है. जैसे शाम में हम लोग साथ थे पूरी फैमिली, तो हम डिनर करने चले गए तो अच्छा लग रहा था. हल्का हल्का सा एक सेंट्रल एसी चल रहा था. हाँ, सेंट्रल एसी चल रहा था. अच्छा, मज़े की बात है कि आज कभी कभार कुछ मसले भी हो जाते हैं ना. आज जरा मेकअप रूम का एसी भी नहीं चल रहा था, लेकिन तकलीफ नहीं हुई बिल्कुल भी. हाँ, ये वो जरा मसले, टेक्निकल मसले हो जाते हैं. इंशाल्लाह आज वो सेटअप भी हो जाएगा. लेकिन वो ज़रा लाइट के मसले पूरी जैसे कराची में चल रहे हैं वैसे हमारे पास भी आ जाते हैं. और लाइट के मसले फेस करते करते हम अपनी कीमती चीज़ों को गवा बैठते हैं. तो ये जेके शइ आहे, या न सिर्फ़ हिन स्टूडियो में बल्कि हर जगह ते जेको आहे उहा हली रही आहे. उन जो तव्हां यू कैन नॉट डू एनीथिंग. सो इहा शइ हली रही आहे. इहा शइ ज़ाहिर हलंदी ही रहंदी आहे, असांखे नज़र बि ईंदी रहंदी. बट जी सुठी ॻाल्हि इहा आहे त मौसम जेको आहे उहो काफ़ी हद ताईं कराची वारनि जे लाइ बि बहितर थी वियो आहे. अदर देन द डे टाइम्स, बिकॉज ॾींहं में इलाही गर्मी हूंदी आहे. बाक़ी टाइम ते मौसम एक्चुअली लॻंदो आहे त यार थधो आहे. इवन ॾींहं में घरनि में बि थोरो सो फील ईंदी आहे थधि जी. बट मसइलो इहो आहे हिन वक़्तु तमामु माण्हू परेशान इन लाइ आहिनि त जी हाणे सुबुह जो थोरो लॻंदो आहे थधि आहे, राति जो थोरो लॻंदो आहे त जी थधि आहे, पर ॾींहुं गरम आहे. त तव्हां जेको हिकु स्पेसिफिक हिकु गेटअप हूंदो आहे, हिकु वॉर्ड्रॉप हूंदो आहे तव्हांजो, जॾहिं बि सीउ ईंदो आहे त गरम कपिड़ा निकिरंदा आहिनि, सभु कुझु थींदो आहे. सो उहे शयूं थी न पियूं सघनि बिकॉज़ ॾींहुं एॾो गरम आहे ऐं तव्हां उन शइ खे इंजॉय नथा करे सघो. सो इहा जेका कमी आहे इहा मूंखे लॻे थो तमामु माण्हू हिन वक़्तु कराची में फेस करे रहिया आहिनि. त जी नवंबर जो मिड ते वञी असां पहुता आहियूं. हाणे कुझु ॾींहंनि खां पोइ नवंबर जे असां मिड में हूंदासीं, असांखे उहे शयूं न मिलंदियूं. सो हर माण्हू इहा शइ मिस करे रहियो आहे. इंशाल्लाह उहा बि ज़रूरु जल्दी थींदी. ऐं जी इन सां गॾोगॾु अॻियां वधे तव्हांखे ॿुधाईंदा हलूं टपाल मेज़बान जेका सिंध जी नंबर 1 चांहि आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ हिकु ॾाढी ज़बरदस्त कैंपेन खणी आई आहे, जंहिं तहत तव्हां खटी सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात. करिणो तव्हांखे छा आहे, टपाल मेज़बान जो कोई बि पैकेट ख़रीदणो आहे, उनजे अंदरि कूपन मौजूदु आहे जंहिंमें पंहिंजूं तमामु डिटेल्स फिल करणियूं आहिनि ऐं उनखे विझणो आहे टपाल मेज़बान जश्न जमालो जे क़रीबी ड्रॉप बॉक्स में. बसि तव्हां बि शामिलु थी वेंदो हिन कैंपेन में, तव्हां बि शामिलु थी वेंदो टपाल मेज़बान जश्न जमालो टीवी शो में. शोभे जी तरफ़ अंदाज़ी शोभे छा शामिलु थी रहियो आहे? बड़ी खूबसूरत सी और अच्छी लगेगी. ये जो हैं बड़े कम उम्र जिसे कहते हैं टीन एज, 2 भाई और 1 बहन, दोनों ने पढ़ी. बिस्मिल्लाह करते हैं, इंशाल्लाह शामिल करते हैं अपने प्रोग्राम में. सेटिंग हो रही है अभी तक. भाई यही सेटिंग है जो शोभ भाई कर सकते हैं, नहीं शोभी भाई? बाकी सेटिंगों का टाइम चला गया, बिल्कुल चला गया, गुजर गया, गुजर गया वो वक्त गुजर गया. हाँ, और
अब जो वक्त है वो अच्छा है, हाँ, जो वक्त है वो अच्छा है, लेकिन वो ज़्यादा बेहतर नहीं था। वो भी बहुत प्यारे सुनहरे लम्हात थे, वक्त थे, हाँ, अच्छा था। सुनहरे हाँ जी, सुनहरे उस टाइम का दिसंबर ही कुछ और था, उस टाइम की दिसंबर की यादें ही कुछ और थी। अभी भी बहुत अच्छा है। हाँ, उसकी वजह ये है कि अब जो ज़िंदगी है उसमें एक पूरी फैमिली है, मेरी जबरदस्त, प्यारी सी बेटी है, बच्चे हैं, माशाल्लाह। हाँ जी, माँ है, माशाल्लाह ये और माशाल्लाह हसीन है। माशाल्लाह, बहुत अच्छी बात है। जंगल पहाड़ कहते हैं ना दे अली अली, मुश्किल को मेरी हल करो, मुश्किल कुशाली अली। हम वो नहीं हैं जो हर रोज अपना मुर्शिद बदलते हैं। अल्हम्दुलिल्लाह खाकर अली का कहते हैं हम तो या अली तेरे टुकड़ों पे पलते हैं। हम वो नहीं जो हर रोज अपना मुर्शिद बदलते हैं। हम वो नहीं हैं हर रोज अपना मुर्शिद बदलते हैं। अल्हम्दुलिल्लाह हक अली का कहते हैं हम तो या अली तेरे टुकड़ों पे पलते हैं। या अली तेरे टुकड़ों पे पलते हैं। हैदर के होते हुए डर किस बात का, हैदर के होते हुए डर किस बात का। मौला अली आसरा सारी कायनात का। हैदर के होते हुए डर किस बात का। मौला अली आसरा सारी कायनात का। जिसके खुदा हैं लेकिन अली भी देते हैं मुझको या अली तेरे टुकड़ों पे पलते हैं। या अली तेरे टुकड़ों पे पलते हैं। हम वो नहीं हैं हर रोज अपना मुर्शिद बदलते हैं। अल्हम्दुलिल्लाह हक अली का कहते हैं हम तो या अली तेरे टुकड़ों पे पलते हैं।
मौला मौला ज़बरदस्त जी, माशाल्लाह माशाल्लाह। जल्दी सां ब्रेक की तरफ़ वञूं था। इंशाल्लाह प्रोग्राम खे प्यारो प्यारो करण जी कोशिशि कंदासीं। कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं ज़रूरु शामिलु कंदासीं जेके तव्हांजे असांजे लाइ फ़ाइदेमंद हो सघनि। वक़्तु आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh. जी वेलकम बैक। अच्छा जी, हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे ॿुधाईंदा हलूं टपाल मेज़बान जेका सिंध जी नंबर 1 चाहे आहे पंहिंजे सार्फ़िन जे लाइ ॾाढी ज़बरदस्त कैंपेन खणी आई आहे, जंहिं तहत तव्हां खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात। करिणो तव्हांखे छा आहे, टपाल मेज़बान जो कोई बि पैकेट ख़रीदणो आहे, उनजे अंदरि कूपन मौजूदु आहे जंहिंमें पंहिंजूं तमामु डिटेल्स फिल करणियूं आहिनि ऐं उनखे विछड़णो आहे टपाल मेज़बान जश्न जमालो जे क़रीबी ड्रॉप बॉक्स में। ऐं बसि तव्हां बि शामिलु थी वेंदो हिन कैंपेन में, तव्हां बि शामिलु थी वेंदो टपाल मेज़बान जश्न जमालो TV शो में। अच्छा जी, महिमान सां गॾु आहिनि, महिमान जे तारुफ़ जी तरफ़ हलूं था। अॼु सां गॾु सभिनी खां पहिरीं जेका पर्सनैलिटी तशरीफ़ फरमा आहे, पाण हिकु जनरल फिजिशियन भी आहिनि, टीचिंग जो भी एक्सपीरियंस रखनि थियूं। असां गॾु डॉक्टर अस्का शबीर साहब आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, आई एम डूइंग गुड। तबीयत ठीक है? जी अल्लाह का शुक्र। जिंदगी कीअं आहे डॉक्टर साहब? हाँ, ज़िंदगी अच्छी चल रही है अल्हम्दुलिल्लाह। माशाल्लाह माशाल्लाह। कहाँ चल रही है? Clinically in between hospital in my university. I'm teaching as well in Bahria University. Currently I've been enrolled in Bahria University MBA pharmaceutical program as well. Along with all that, I'm running my small family as well, along with my 2 kids माशाल्लाह and my husband. माशाल्लाह। So stuck ज़बरदस्त, in ज़बरदस्त। between different things. Inshallah we will have a look on all such things. इंशाल्लाह अॻियां वधंदे कुझु ॿिया महिमान बि असां गॾु तशरीफ़ फरमाया, उन्हनि जी तरफ़ बि वञणु चाहियां थी। पाण चवण जे लाइ हिकु एजुकेशनिस्ट आहिनि, पर ज़िंदगी जे डिफरेंट सेक्टर्स ते कमु कंदा रहंदा आहिनि। असां गॾु जनाब अशरफ मेवण साहब आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं हो? ख़ैरियत सां हो? ख़ुशि आहियो? फर्स्ट क्लास। तबियत ठीकु आहे? फर्स्ट क्लास। ज़िंदगी कीअं आहे अशरफ साहब? बसि गुज़ारो आहे, जेके दुनिया जा मामलात आहिनि उहो फ़िक्र उहो साॻियूं सभु माण्हुनि सां गॾु आहिनि, उहो साॻियूं उहे पियो हलनि। लेकिन शुक्र अल्हम्दुलिल्लाह वक़्तु सुठो आहे। जीअं माण्हू ख़ुशी कढे थो त पोइ सवलो थी थो वञे, ऐं जॾहिं मथे पंहिंजे ॿार थो विझे त पोइ मसइला मसाइल जेके वधीक वॾा लॻनि था। बिल्कुलु 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 ईअं ई आहे। ऐं अशरफ साहब जो तालुक़ु जेको आहे उहो कंस्ट्रक्शन सां बि आहे, त इंशाल्लाह उनखे बि ज़ेर बहस रखंदासीं प्रोग्राम में, बिकॉज कराची त कराची अंडर कंस्ट्रक्शन आहे, अनअवॉइडेबल। हाँ बिल्कुलु। त उनखे बि ज़रूरु रिसेंटली त अॻियां हली न त ॻाल्हायूं था, छो त इहो धचको मूंखे बि लॻो आहे। हिकु ॿिया महिमाननि जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि, जॾहिं बि जनाब कंहिं बि प्रोग्राम में ईंदा आहिनि, अक्सर असांजा बि प्रोग्राम थी चुका आहिनि, जॾहिं बि कंहिं बि प्रोग्राम में वेंदा आहिनि त यकीनन तव्हां ॾिठो हूंदो त उन प्रोग्राम जी जेका महफ़िल आहे न उहा पाण माणे वेंदा आहिनि। माशाल्लाह ॾाढा ज़बरदस्त सिंगर आहिनि, ॾाढा एनर्जेटिक सिंगर आहिनि। रिसेंट उन्हनि जा कुझु प्रोजेक्ट्स बि आहिनि जेके इंशाल्लाह अचण वारा आहिनि। ऐं उहे सभिनी खां वॾी शॉकिंग न्यूज़ इहा आहे त उहे 4 जेके वीडियोज़ आहिनि उहे हिकु साथ थियण वारियूं आहिनि। सो उनजे बारे में बि इंशाल्लाह प्रोग्राम में ज़रूरु डिस्कशन थींदी। ॾाढा ज़बरदस्त सिंगर साहिर अंसारी साहब आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं छा हो? ख़ैर आहे? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो ज़िंदगी कीअं आहे साहिर साहब? बसि बहितरीनु असांजो म्यूज़िक जे हवाले आवाम जी ख़िदमत करणु। ऐं जॾहिं बि ईंदो आहे त मूंखे माशाल्लाह डॉक्टर मिलंदा आहिनि, सुठा गेस्ट मिलंदा आहिनि। हा। ऐं इहो ॾाढो सुठो लॻंदो आहे। ज़बरदस्त। हा। इहो इत्तेफ़ाक़ वाक़ई इत्तेफ़ाक़। ऐं जॾहिं मूंखे सुठो ड्रेस हूंदो आहे त तव्हांखे सुठो ड्रेस हूंदो आहे। इहो पाण ख़बर का इहो पुछां की हुन खां फ़रिश्तनि खां पुछां त बाबा इहो छा हिसाबु किताबु आहे? छा हिसाबु? पर अॼु जहिड़ो सोफ़ो आहे ओड़ी तव्हांजी जीन्स बि आहे। इहो ई त मसइलो आहे हा न, इहो जेको इहो सिंगर जेको आहे उहो उनजी हिकिड़ी पंहिंजी पसंदि हूंदी आहे हर माण्हू जी। हा। तव्हांखे कहिड़ी शइ मैच करे थी तव्हां उहो पायो। सही सही। इहा हिकिड़ी ॻाल्हि आहे न, तव्हांखे कहिड़ी शइ मैच करी तव्हां पंहिंजी पर्सनैलिटी ॾिसो, उन खां पोइ तव्हां ॾिसो कहिड़ा गुलूकार तव्हां छा था ॻायो।
घर से था गयो छा था गयो किथे था वञो तव्हां त इहो लिबास जो जेको आहे उहो चॉइस करणु तमामु ज़रूरी आहे बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे ऐं चवंदा आहिनि त तव्हांजो जेको पर्सनैलिटी तव्हांजी हूंदी आहे उहो बेसिकली तव्हांजो इम्प्रेशन हूंदो आहे माण्हुनि ते सो इहो इलाही इम्पॉर्टेंट आहे त तव्हां उनखे उन हिसाब सां उन हिसाब सां करो बिल्कुलु बिकॉज़ उहो चवंदा आहिनि न त जेको फर्स्ट इम्प्रेशन इज़ द लास्ट इम्प्रेशन, इहे ॾाढा कॉमन वर्ड्स आहिनि जेके असां ॾिसंदा आहियूं त जेको फर्स्ट नज़र आहे तव्हांजी जेका तव्हां ते ॾाढा वो फराज साहब जा ख़ूबसूरत है कि सुनाहे लोग उसे आंख भर के देखते हैं, सुनाहे लोग उसे आंख भर के देखते हैं, सोच के शहर में कुछ दिन ठहर के देखते हैं। वाह सुना है बोले तो सुना है बोले तो बातों से फूल झड़ते हैं, सुना है आपको जुगनू ठहर के देखते हैं। जबरदस्त अब उसके शहर में ठहरने के कुछ कर जाएं, अब उसके शहर में ठहरने के कुछ कर जाएं, चलो फराज सितारे सफल के देखते हैं। वाह जी वाह, वाह जी वाह, ज़बरदस्त। भई शुरूआत ॾाढी ज़बरदस्त थी चुकी आहे ऐं फराज साहिब जी शाइरी माशाल्लाह बिल्कुलु बिल्कुलु ज़बरदस्त शुरूआत थी चुकी आहे। अच्छा जी, शुरूआत में ॾाढियूं ज़बरदस्त ॿियूं बि ॻाल्हियूं ऐं स्पेसिफिकली हिन टाइम जी सीज़न जे हिसाब जूं ॻाल्हियूं मां पंहिंजे प्रोग्राम में करणु चाहियां थी बिकॉज़ सीज़न जॾहिं बि ईंदो आहे खोड़ सारनि मसइलनि सां गॾु ईंदो आहे ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त हर साल ई मसइला असांजे साम्हूं हूंदा आहिनि पर वरी बि असां या त अनअवेयर हूंदा आहियूं या त असां ॾाढो ईज़ी शयुनि खे वठी छॾंदा आहियूं। आपकी तरफ आना चाहूँगी डॉक्टर अस्का, और हमारे पास जब भी ये सीज़न स्टार्ट होता है आई एम श्योर आपने भी फील किया होगा, पिछले बहुत अरसे से आप प्रैक्टिस कर रही हैं, तो जब भी सर्दियाँ आती हैं हमारे पास पेशेंट्स का एक नंबर जो है वो बढ़ जाता है। ये हम ज़्यादा वीक हो गए हैं इसीलिए या हम वैसे ही केयरलेस हो गए हैं? हाँ एग्जैक्टली, बिकॉज हम लोग ये शायद समझते हैं कि इन चीज़ों को इतना कैजुअली हमने लेना शुरू कर दिया है। हम पहले से प्रिवेंटिव मेजर्स नहीं लेते। वी ऑल नो कि आप सर्दियाँ आ रही हैं तो वी हैव टू टेक सम लाइक प्रिवेंटिव मेजर्स, स्पेशली आजकल जो ये डेंगू और मलेरिया इतना पीक पे है। हमें सबको पता है कि लाइक क्या क्या इसके लिए प्रिकॉशन मेजर्स लेने चाहिए, लाइक मॉस्किटो रिपेलेंट्स यूज़ करें, स्टेगनेंट वाटर अवॉइड करें। स्टिल दैट हमारे इतना सेडेंटरी लाइफस्टाइल हम चीज़ों को बॉदर नहीं करते। बिल्कुल बिल्कुल। तो व्हाट आई ऑलवेज से कि जो सेल्फ केयर करना, प्रिवेंशन करना, इट्स नॉट अबाउट लाइक लग्जरी। ये हमारे एक हेल्दी लाइफस्टाइल होना चाहिए, इसको हमें डेली रूटीन में अडॉप्ट करना चाहिए। दिस इज एक्चुअली बेसिक रूटीन जो होनी चाहिए। ऑलवेज टेक्स इन स्मॉल स्टेप्स रादर देन दैट कि वो हमारे लिए चीज़ एक अटेंशन का बाइस बन जाए, फिर हम वही एंटीबायोटिक्स, मेडिकेशंस और सब में स्टक हो जाए। सही। तो बस हमारे लिए ये है कि जब उस सिर पे पड़ती है तो वी रश टुवर्ड्स द डॉक्टर्स। आफ्टर दैट हम इन चीज़ों को इतना कैजुअली लेते हैं। हाउ डू यू सी डेंगू और मलेरिया थ्रू आउट द ईयर्स? लाइक ऑब्वियसली इसका ऑन एंड ऑफ रहता है, बट ऑब्वियसली जैसे मानसून का सर्दियों का थोड़ा सा पीक होता है तो इन सब चीज़ों को थोड़ा सा सर्च बढ़ जाता है एज़ कम्पेयर टू अदर मंथ्स ऑफ द ईयर। तो रीज़न ये है कि उसका वो एक दो मच्छरों का बहुत ज़्यादा हो जाना, हमारी नीटनेस और क्लीननेस का ख्याल ना रहना, इन सब चीज़ों का हमारा थोड़ा सा केयरलेसनेस हो जाना, तो ये इसके कुछ रिस्क फैक्टर्स होते हैं। सही। और अब ज़ाहिर है आप इन जो यू नो द फैक्ट इज़ कि हमारे पास काफ़ी लोगों का लाइफस्टाइल ऐसा है कि उनको अवॉइड भी नहीं कर सकते। एग्जैक्टली। आपने देखा होगा डेंगू और मलेरिया ज़्यादा उन एरियाज से आता है जिन एरियाज़ के करीब कचरे के कोई ढेर होते हैं या कोई पानी ठहरा हुआ होता है, उन एरिया से ये केसेस ज़्यादा आते हैं, तो उनके लिए वो अवॉइडेबल भी नहीं है। उनका पोल्यूशन भी एटमॉस्फेयर को बड़ा हार्श ट्रूथ ऑफ आवर रियलिटी, बट स्टिल हम अपने लाइक तौर पे जो भी प्रिवेंटिव मेजर्स ले सकते हैं, एटलीस्ट दे कैन यूज मॉस्किटो नेट्स अपने लिए, अपने बच्चों के लिए। तो व्हाटएवर वी कैन डू इन आवर रेंज वी शुड डू। बिल्कुल 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 बिल्कुल। पोल्यूशन बि वन ऑफ द रीज़न आहे असांजो हिन वक़्तु वॾो रीज़न आहे जी। इन वक़्तु जेके आहे वॾो ॾिसो न नज़लो इन्फ्लुएंज़ा इहे जेके आहिनि मसाइल वॾा आहिनि ऐं माण्हू इनखे केयर कोन था करनि, मास्क वठनि ऐं सभ खां वॾी शइ जेकी आहे पंहिंजो जेके सूप वारो सिलसिलो हूंदो हो ना, कहवो जेके माण्हू पी, आजकल ये अवॉइड करते हैं लोग। गर्म पानी और इस तरह की चीज़ों का ये थोड़ा सा इंटेक बढ़ा दें इसको, तो मैं समझता हूँ कि बहुत, और ख़ास तौर पे बच्चों के लिए, वो छोटे बच्चे जो चाइल्ड हैं उनके लिए तो बहुत ज़्यादा केयर करने की ज़रूरत है। अभी आप एटमॉस्फेयर इतना ख़राब है पोल्यूशन के बाहर आप और हम जब निकलते हैं तो अपनी शक्ल नहीं पहचान पाते, तो फिर वो इनहेल जो करते हैं हम, तो ये सबसे बड़ा ये एक तो फैक्टर आपने ये गंदगी वाला जो हमारा है कि वो इतनी ज़्यादा उसकी केयर नहीं है। फिर वो स्प्रे वाला जो सिलसिला किसी वक्त होता था वो अभी बहुत कम हो गया है। तो सबसे बड़ा जो सिलसिला है मास्क आदमी ले, और दूसरा जो आपने कहा ना कि वो जो अंदर की अपने घर की इन्वायरमेंट में कि प्रॉपर उसको मेंटेन करें, तो बहुत हद तक आदमी ये
बीमारियों से बचा जा सकता है। बिल्कुल बिल्कुल यही है क्योंकि सेल्फ जी हाँ। केयर इज लाइक कि जिसको हम अपने लाइफस्टाइल में ही अडॉप्ट कर लें तो इसमें से बहुत सारी चीज़ें हैं जो हम वैसे ही मिनिमाइज कर सकते हैं। जिस बिल्कुल तरह अभी इन्होंने कहा कि लाइक वो कहवा का इंटेक हो, बिकॉज अगर हम देखें कि लाइक जो डेवलप कंट्रीज हैं चाइना, उनमें तो ये चाय इन सब चीज़ों का इतना जी हाँ। कॉन्सेप्ट है ही नहीं। वो लोग ग्रीन टी वार्म वाटर इस चीज़ को एक उन्होंने अपना डेली Lifestyle उनका, जी हाँ। बिल्कुल, हमारा हम एक अच्छे लग्जरियस लाइफस्टाइल को क्या कहते हैं जी, वी आर हैविंग स्टैनले कप्स फुल विद लाइक कॉफी, और इन चीज़ों को हम समझ रहे हैं कि हाँ, यार fashion बना वी दिया। आर हाँ, वो लाइक ज़्यादा वी आर अच्छी लिविंग है। यू इन दैट। सही तो सही हम इस चीज़ को ज़्यादा कंसिडर करते हैं रादर दैन हम अपनी इनर सेटिस्फेक्शन को अपनी जो इन सब चीज़ों को अगर हम अवॉइड करें तो बहुत सारी चीज़ें हमारे लिए अवॉइडेबल हो जाएंगी। बिल्कुल 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 यही है। अॻियां ज़रूर मां इहो बि ज़िक्र कंदमि त हींअर बिकॉज तव्हांजो कंस्ट्रक्शन सां ताल्लुक़ आहे, ही जेको यूनिवर्सिटी रोड बंदि करण जो फॉर 50 डेज़ जेका अनाउंसमेंट थी वई आहे ये सज़ा है, ये पंहिंजे कराची सिटीज़न्स खे सज़ा है। कितनी ये तव्हां कराची वारा केतिरी सज़ा भोगंदा आहिनि? ॿुधी वठो न, तव्हांखे ॿुधायां थो। असल में इहे जेके माण्हू क्राइम नथा करनि न पंहिंजे हक़ जे लाइ, ॾिसो सभ खां पहिरीं दुनिया में किथे बि तव्हां वञो था न त सिटीज़न जी प्रायोरिटी हूंदी आहे, पहले उनखे अल्टरनेट प्रॉपर ॾींदा आहिनि, पोइ पंहिंजो वर्क शुरू कंदा आहिनि। किथे बि हले वञो तव्हां, नंढे मशरिक़िस्तान में तव्हां हले वञो, दुबई हले वञो, तव्हां सऊदी अरब हले वञो, माण्हू रूटीन में सऊदी अरब त वञनि था न। उमिरि जे टाइम ते माण्हू ॾिसनि था किथे कमु पियो थिए त अल्टरनेट रोड प्रॉपर तव्हांखे गाइड थो थिए, उतां तव्हां पंहिंजो रस्तो प्रॉपर तरीक़े से सवले तरीक़े से। हिते साल जा साल निकिरी था वञनि, माण्हू वीचारा ॾुखिया। तव्हां ॾिसो ये कमर जा पेन, माण्हू जेके लेडीज़ जेके आहिनि उन्हनि जी तकालीफ़, ओल्ड एज माण्हुनि जी तकालीफ़, ॿारनि जी तकालीफ़, को एहसासु कोन्हे को कि प्रॉपर इन्हनि खे पहले असां सब्सिट्यूट ॾियूं। माण्हुनि खे सिटीज़न प्रायोरिटी आहे न, उहो सॼो टैक्स ऐं सॼी सहूलियतूं जेके रियलाइज़ेशन आहे, एहसास जी ॻाल्हि आहे कि इहे जेके ब्यूरोक्रेट्स आहिनि या सियासतदान आहिनि या जेके बि इम्प्लीमेंट करनि था, मैनेजमेंट जेके बि आहे, उनजो बेस्ट जेके टॉक इहा ई आहे, ज़िम्मेदारी इहा ई आहे कि पंहिंजो ये ज़िम्मेदारी के सिटीजन खे सहूलियत ॾियनि। वो सहूलियत ॾियण जे बजाय मज़ीद बार वधाइनि था माण्हुनि जो। आप ये 51 की जो बात करें, 51 डेज नहीं है, ये इसको एक्सटेंड करेंगे ये लोग। देखें अभी मीना बाजार या आप देखें तो नहीं, आप देख लेना, ये जहाँ कहीं भी काम होता है ना, पानी की लाइन टूट जाती है, आप पानी बाहर से लेते हो और किसी को एहसास नहीं होता कि भाई ये टैक्स तो पूरा देते हैं, हमें बिल तो पूरा देते हैं। वो ही चक्कर असांजो लाइट सां बि आहे, गैस सां बि आहे, त गैस अचे कोन थी पर असांखे पूरा कंज्यूमर राइट्स जेके आहिनि एतिरा बहितरीन आहिनि, कॉन्स्टिट्यूशनल राइट्स पंहिंजा वधीक आहिनि, लेकिन केरु ॻाल्हाए? अच्छा सियासतदान आपस में विढ़नि पिया, मतलब इंसान अपने लोगों के लिए सोचते ही नहीं है। कॉन्स्टिट्यूशनल राइट्स हैं लोगों के, वो उनको किसी तौर पे कोई लिहाज ना ख्याल, बल्कि घुराते हैं। कोई अगर मेरे जैसा आप जैसा बात कर रहा है तो कहीं ना कहीं उसको पेनल्टी देनी पड़ती है। और हम अपनी बात इसलिए कहते हैं कि लोगों को समझ आए, जब तक आप कहोगे नहीं, अपनी बात पहुंचाओगे नहीं, तो ये कैसे समझेंगे? इनको इन्फोर्स समझाना पड़ेगा। अब आप रोड की हालतें देखें आप कि आपको 15 मिनट का रास्ता पौने घंटे में पहुंचते हैं, और जो हालत होती है आपकी जो कंजप्शन है गाड़ी की, इसके अलावा जो पैनिक आपको लेना पड़ता है, मेंटली एग्जर्शन ज्यादा हो जाती है एज कंपेयर टू फिजिकल एग्जर्शन, मेंटली एग्जॉस्ट हो जाता है। अच्छा देखिए साइकी बीमारी है ना, बड़बड़ाने लगता है आदमी, अजीब सी वहशत हो जाती है, आप प्रेशर में होते हैं। एक्चुअली इहो थिए थो। ऐं ज़ाहिर आहे ॾिसो जॾहिं बि तव्हां इंफ्रास्ट्रक्चर जी ॻाल्हि कंदा आहियो, दुनिया में चेंज थी थियो आहे, ईअं ई थियो आहे ओवर द टाइम, दुनिया में ईअं ई थियो आहे, बट उनजा कुझु तरीक़ा हूंदा आहिनि, असां वटि ख़बर न आहे छो उहे तरीक़ा मिसिंग आहिनि। न मिसिंग न आहिनि, ये तव्हांखे ॿुधायां, ये करप्शन आहे सॼी, ये माइंड सेट जेके आहे न माण्हुनि जो, उहो अहसास वारो न आहे। ॾिसो ये तनख़्वाह केरु ॾिए थो हिननि खे? ये अवाम थी ॾिए हिननि खे, टैक्स जी शिकल में मिले थो, लेकिन ये रियलाइज़ेशन किथे बि कोन्हे को। अच्छा वॾो माण्हू जॾहिं पाण तकलीफ़ में अचे थो न, तो पंहिंजो मसइलो हल करे थो वञे। हुड वारी गाॾियूं हली थी वञनि, शोर शराबो थी पंहिंजी गाॾी निकारे था वञनि, आम पब्लिक जेके 15-20 मिंट वीचारी स्टॉप थी वेठी। अच्छा ये रियलाइज़ेशन किथे महसूस थिए थी? जिते एजुकेशन आहे, जिते माण्हू जा बिहेवियर रियलिस्टिक हुजनि, समझ हुजे, राइट्स जी ख़बर हुजे। अच्छा हिते जो माण्हू वीचारो आहे बि इनोसेंट, मतलब ये समझे कि ये मजबूर नहीं है, ये अपने आप को मिस्कीन बना गया है, जिसे हम कहते हैं कि बिला वजह अपने ऊपर तारी कर लिया है उसने। एग्जैक्टली, बट अशरफ साहब मूंखे लॻे थो असां इग्नोरेंट बि घणा आहियूं। अॼु तव्हां ई मां वेही ॻाल्हायूं पिया, मूंखे ॿुधायो केतिरा माण्हू अहिड़ा आहिनि जेके उन रस्ते जी कंप्लेन जे लाइ ॻाल्हाए रहिया आहिनि,
के 4 उहे माण्हू जेके पंहिंजे सोशल मीडिया जा इन्फ्लुएंसर कहिड़ा हूंदा उहे ॻाल्हाए रहिया हूंदा उहे बि सिर्फ़ व्यूज़ लॻा रहंदा जी हाँ, बिल्कुल, उन्हनि जाए जो तो कंसर्न जिस लाइक कि हमारे कुछ करने से हो भी क्या जाएगा, वी आर नॉट टेकिंग स्टेप नहीं फॉर नहीं, बात तो करनी है, हमने बात तो करनी है। ये देखिए, अगर बिल्कुल ही बात नहीं होगी तो और शेयर हो जाएंगे, दिन ब दिन चीजें और खराब से खराब होती जा रही है। आप कराची को 15 साल पहले देखें तो कुछ बेहतर था, 30 साल पहले देखें तो लोग यूरोप से आता था यहाँ पे देखने के लिए, हम फखरिया कहते थे हम कराची वाले हैं। अब शर्म आती है कहीं बाहर जाते हो, हमें कोई पूछे कहाँ से आए तो हम पहले लम्हे के लिए सोचते हैं और कभी कभी हमारे मुंह से निकल जाता है लाहौर के हैं। तो हमारे पास वो ठेंगा कहते हैं कि हमारा कुछ नहीं है यहाँ पे, सही, अपनी इज्जत बचानी होती। अच्छा, मजबूरी तौर पे क्या है कि आपका मेरा जो है ना सेंटिमेंटल सबसे बड़ा प्यार है अपने इलाके से, अपने लोगों से। तुम जज्बाती तौर पे ये बात मानने को तैयार नहीं है कि हम इतने खराब हो चुके हैं। बिल्कुल नहीं एक छोटा सा पार्क बनता है ना, yes. एक छोटा सा खूबसूरत पार्क बनता है ना, इतनी पब्लिक चली जाती है जैसे लगता है कि बहुत बड़ा इनाम मिल गया हो। दुनिया में आप देखो छोटे छोटे इलाकों में बहुत सारे आपको ऐसे मिलेंगे और इतना एटमॉस्फेयर गुड होगा। हमें बाय फोर्स जो है लगाया हुआ है कि बस मसलो में रहो। या हकीकत आहे इहो, ऐं इन हकीकत जो इहो न आहे त असां तव्हां ई मां ॻाल्हाए रहिया आहियूं त इन जो मक़सदु इहो बिल्कुलु बि न आहे त असां को ॿाहिरी दुनिया में आया आहियूं। असां बि तव्हां वांगुरु असां बि उन ई कल्चर जो हिसो खुदा करे एहसास थी वञे, को गाल के मंजन को बड़े बड़े के खबर पइजी वञे कि कोई एहसास पब्लिक जो किथे वेठा। देखिए कितना पोल्यूशन वो बर्दाश्त कर रहा है, कितनी तकलीफ। मोटरसाइकिल पे आदमी जाता है ना, अब 4 व्हीलर तो अभी कुछ थोड़ा सा बेहतर है, लेकिन जो मोटरसाइकिल पे जाता है उसको पूछो तो 4 व्हीलर मूंखे त लॻे थो 4 व्हीलर बि बहितर कोन्हे। गुज़िरियल ॾींहुं हिकु रेगुलर मुंहिंजी प्रैक्टिस रही आहे त हर वीक जे स्टार्ट थियण खां पहिरीं संडे ॾींहुं मुंहिंजी गाॾी चेकअप लाइ वेंदी आहे, त टायर सही आहिनि, इहे नॉर्मली काफ़ी माण्हुनि जी प्रैक्टिस हूंदी आहे। मुंहिंजी हमेशह रही आहे त मां बजाए जे जो मां रोड ते वञी फसां, मां हुनखे पहिरीं खां प्रिपेयर करे छॾंदी आहियां। कल्ह मुंहिंजे गाॾीअ जे टायर में को 8 पंचर ऐं 3 जेके आहिनि उहे कीलूं हुयूं जेके निकितियूं। अच्छा, ऐं मूंखे सम्झ में न पियो जी भलो के जो थियो ये भलो के ख़बर न आहे, कार्ड त मुंहिंजो यूज़ थियो, भलो ख़बर न आहे कंहिंजो थियो, बट आई वॉज एक्चुअली शॉक। त मतिलबु चलो 1-2 हुजनि, सम्झ में अचे थो 3 कीलूं ऐं जेको 8 पंचर हुन गाॾी में। ऐं असां ऐं को अहिड़ो को मुंहिंजो को रूट बि कोन्हे जो मां चाहियां त को मां अंडर कंस्ट्रक्शन एरिया में वई आहियां। कुझु नॉर्मल सड़कुनि ते त हलूं न असां सभई, हिन नॉर्मल मेन रोड्स ते वञूं था। मुंहिंजो को अहिड़ो रूट बि कोन्हे जो मां गलियुनि में वञा पई या के को अहिड़े घर जी तरफ़ बि वञा जेको ठही रहियो आहे। सो अगरि मूंखे इहो फेस करिणो पियो त आई एम श्योर असांजे हर शहरी खे इहो फेस करिणो पए पियो। जेन्युइन है, तव्हां जाए ये इतना बड़ा प्रॉब्लम है। अब ये लेडीज है ना, अब ये रात के वक्त जा रहे हैं 10 बजे 11 बजे 12 बजे, अब इनको कितना सफर करना पड़ेगा। किसी आदमी पे ये रिलाई नहीं कर सकते। कोई अगर वो मोहब्बत में इखलास में कह भी देता है तो अपने घर के किसी फर्द को बुला के अपना रिप्लेस कराएंगे, क्योंकि हालात ऐसे नहीं है। ये प्रैक्टिकली ऐसी ऐसी चीजें अनसीन सी हो गई हैं कि लोग माशरती तौर पे, समाजी तौर पे मेंटल डिस्टर्ब हो गए हैं बहुत बुरी तरह से। एक्चुअली थी रहा है। आप जो है ना वो ऑनलाइन पे लोगों को अपना लोकेशन दे रहे हैं कि अभी यहाँ पहुंचे, वो बेचारा आपको टाइम आपका दिया हुआ है 10 बजे का, आप 11 बजे पहुंच रहे हैं और उसको यकीन दिला रहे हैं कि मैं रास्ते में हूँ। अभी 10 मिनट का रास्ता शो कर रहा है, पहुंचते पौने घंटे। ये तो हम सबके साथ ही होता है। अच्छा, ये जो डॉक्टर अस्का आपकी तरफ आना चाहूँगी, ये मुझे बताएं कि ये एक एक सिस्टम शिफ्ट है, जैसे 15 साल पहले की बात कर रहे थे अशरफ साहब, तो ये जो सिस्टम शिफ्ट है हमारे पास, ये मेंटली लोगों को कितना इफेक्ट किया है इसने? अच्छा, लाइक मेरे इंट्रोडक्शन में शायद एक चीज़ स्किप हो गई थी कि बहरिया यूनिवर्सिटी में जो मैं पढ़ा रही हूँ, आई हैव बीन टीचिंग इन द साइकोलॉजी डिपार्टमेंट। तो वहाँ जाके वहाँ स्टूडेंट्स, वहाँ के फैकल्टी से इंट्रैक्शन के बाद मुझे इतनी ज़्यादा रियलाइजेशन हुई कि हम लोग फिजिकल हेल्थ पे हमेशा फोकस करते हैं, बट इन रियलिटी हम सबकी मेंटल हेल्थ इतनी वर्स हो चुकी है और हमें इस चीज़ की एक्सेप्टेंस ही नहीं है। मतलब इफ़ वी आर सिटिंग 4 पीपल हेयर, तो हम अगर इसकी स्कोरिंग की जाए, हमें पता ही नहीं कि हमारी मेंटल हेल्थ कितनी ज़्यादा डिटोरिएट हो चुकी है। जिस तरह अभी हम बात कर रहे थे कि यार इतना ट्रैफिक है, हम फिजिकली तौर पे तो थक जाएंगे, लेकिन मेंटली तौर पे हमारी ज़्यादा एक्सर्शन हो जाती है। फिर क्या होगा कि जो हमारी रूटीन वर्क है वो अच्छे नहीं होंगे, घर जाके भी वो क्रैंकीनेस, चिड़चिड़ापन, देखिए मैं आपको बताता हूँ, आपकी ब्यूटी क्रैक आने शुरू हो जाते हैं, एक अजीब सा तनाव आना शुरू हो जाता है, आप बड़बड़ाने लगते हैं। मैं गाड़ी लेके जा रहा हूँ, अच्छा भला मूड है, तैयार होके निकला हूँ कि एक मुझे प्रोग्राम अटेंड करना और मेरे पसंद का प्रोग्राम है। सही, मैं जा रहा हूँ, अचानक कोई मोटरसाइकिल वाला आता है, ऐसे उल्टी सीधी क्रॉसिंग करके निकल जाता है। मैं इग्नोर करता हूँ कि लाहौल पढ़ के आगे जाता हूँ, एक रिक्शा वाला आता है, मेरे आगे से यूँ निकल जाता है
और वो क्योंकि रास्ते नहीं है ना, वो रास्ते खड्डा है नहीं बेचारा, है, वो हाँ। अपना बचाने के लिए वो क्या और करे। और ये रेगुलर हमारी प्रैक्टिस अच्छा, है ना, अब ये वो तो हो आपका रहा है। तनाव बढ़ रहा है। अपने लिए ही कर रहे हैं कि यार बस वी हैव टू डू अच्छा, अब आपको कोई ऐसा बंदा मिलेगा जो आपको देखेगा और ऐसे बड़बड़ाता हुआ जाएगा, आपको लगेगा ये आपको गालियां दे रहा है। एग्जैक्टली। अब आपके चेहरे पे तनाव तो मैंने क्या किया है? बिल्कुल सही सही। कुछ नहीं भी होगा तो इंटरनेट हम भी दो बातें बोल देंगे। तो टेंशन। अच्छा, बेगम साहब होती कहती ये सुन थोड़ी रहा है, लेकिन एक एक्सटेंट वो आपका मुंह से Okay, निकल this आता is है। what I do with my husband. He is like, मैंने कहा यार क्यों अपने अमाल खराब करें, वो उसे पता भी नहीं चल रहा है, and why we are suffering तो ourselves. यही तो पेनल्टी है। Exactly. So this is actually happening with all of us और हम Exactly. इस Like सारी everyone चीज is suffering. मैं ये कह रही हूँ ना कि इस सब से हमारी मेंटल हेल्थ इतनी डिटोरिएट हो रही है, हम ये रियलाइज ही नहीं कर पा रहे। रियलाइज ही नहीं करो। एंड दिस इज एक्चुअली अ मेंटल डिसऑर्डर कि आपको पता है कि वो नहीं सुन रहा, फिर भी आप बोल रहे हैं। एग्जैक्टली ये एग्जैक्टली। कि So we हमें all know कि हमारे साथ हो रहा है, still we are doing that हाँ, thing. बिल्कुल, तो ये है बिल्कुल। हमारी रियलिटी। हाँ, सो एज यू आर कनेक्टेड टू साइकोलॉजी ऑल्सो, तो इस पे भी हम ज़रूर बात करेंगे। कॉलर से अगर जल्दी से उन्हनि खे शामिल था करे वठूं। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अरियाम नूर अली चा गला शाहपुर चा कर भेण। जी नूर अली साहब कीअं आहियो, ख़ैरियत सां आहियो, ख़ुशि आहियो? ॾाढो फर्स्ट क्लास तव्हांजा टे महिमान तमामु माना हीरो। ज़बरदस्त। टिनी महिमान खे मुंहिंजो सलाम, तमामु बहितरीन ॻाल्हियूं। वालेकुम अशरफ सलाम। साहब चयूं, डॉक्टरानी साहब चयूं, बड़ी मेहरबानी। सिंगर साहब तव्हांजे अचण जा शेर ॿुधायो, हुकुम मां बि तयारु आहियां। ओहो ज़बरदस्त मुक़ाबलो आहे साहिर साहब। वाह सिंह ॿुधायो। जी बिल्कुल, जी बिल्कुल। जी बिस्मिल्लाह कयो नूर अली साहब। पहले तो शायद जो है ना वो कपड़े बपड़े पहन के आया, ये तो बहुत अच्छी बात है। ये कपड़े को बहुत वैल्यू होती है। हमारे जी। सिंगर साहब को मैं कह रहा हूँ। जी नूर अली साहब सिंधी आहिनि? हाँ तव्हां सिंधी में ॻाल्हायो था? हाँ हाँ जी अदा तव्हां सिंधी में ॻाल्हायो। हा, ॾाढी भली ॻाल्हि, ॾाढी सुठी बहितरीन ॻाल्हि कई। लख रुपए साईं, महिरबानी। साफ़ जेको साफ़ सुथरो रहंदो आहे, नो टेंशन रहंदो आहे। ऐं उहो शख़्स आहियां, नो टेंशन, नो माना कपिड़े सभु भले केॾे बि न वञा, बसि हींअर फिट फाट तयारु बीठो आहियां, गुड माना। ज़बरदस्त न ज़बरदस्त असांजी इलाही कोशिशि सुठी हूंदी ॻाल्हि। आहे, सिंध टीवी जी कोशिशि हूंदी आहे त सुठा गेस्ट अचनि ऐं सुठियूं ॻाल्हियूं थियनि। असां तव्हांजी मोहबतुनि में वेंदा आहियूं ऐं पंहिंजे गमनि खे, पंहिंजी तकलीफ़ुनि खे भुलाए तव्हां लाइ वेंदा आहियूं। तव्हांजी मोहबत ऐं महिरबानी। छा तव्हां शेर ॿुधायो, मुंहिंजी दिलि ॾाढी ख़ुशि थी। महिरबानी। ऐं अशरफ साहब बि ॾाढी बहितरीन बड़ी ॻाल्हियूं मेहरबानी कयूं। अदा। डॉक्टर साहब जी बि ॿियूं बहितरीन ॻाल्हियूं कयूं। हा जी वॾी महिरबानी जी। ऐं तव्हांजे लाइ ॿ शेर आहिनि मुंहिंजे लाइ। तमामु ओहो वाह, वाह। ज़बरदस्त। अॼु शेर ॿुधी ॿ शेर। हाँ, हाँ। जी नूर अली साहब। ॿ शेर आहिनि अभी मुंहिंजे माना हिकिड़ो मुंहिंजे सिंगर जे लाइ शेर आहे, ऐं हिकिड़ो शेर जेको तव्हांजे प्रोग्राम जे लाइ आहे। ठीक है जी। सिंगर साहब जो आप जो शेर आया तो हुस्न वालों को संवरने की क्या जरूरत है, वाह वाह। हुस्न वालों को संवरने की क्या जरूरत है, वो सादगी में भी कयामत की अदा रखते हैं। वाह 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 वाह। ये तो भाई डॉक्टर साहब जे लाइ भाई। अच्छा ॿियो? जी ॿियो जो शेर। है तव्हांजो प्रोग्राम आहे कि अब इंतजार के सारे चराग कर दो, हाँ अब इंतजार के सारे चराग गुल कर दो, कि वक्त भी बीत चुका, हो गया वो पाया। वाह वाह। वाह जी वाह, वाह जी वाह। हे सैटरडे के मुझे तरफा सलाम। वालेकुम वॾी महिरबानी कॉल करण जी। ज़बरदस्त ज़बरदस्त। असांजा ॾाढा ज़बरदस्त कॉलर आहिनि, हमेशह कॉल करे ॾाढियूं प्यारियूं प्यारियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि। अच्छा जी, छो त साहिर साहिब तव्हां जे जेका शेर हो उन त मुतासिर कयो आहे, असांजे व्यूअर खे लॻी रहियो आहे, पर तव्हांजे गाने सां बि मुतासिर कजे माण्हुनि खे। छा ख़्यालु आहे, छा शामिल थी रहियो आहे? भई उस्ताद मोहम्मद से मूंखे ॾाढी पसंदि आहे, रात में रहती दर्द में। आहा हा, वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। ॿुधायो त इंशाल्लाह। बिल्कुलु बिल्कुलु शामिल कजे। हेलो राहत मिली थी दर्द में, मां प्यार ता सदके
राहत मिले थी दर्द में हो, राहत मिले थी दर्द में। माँ प्यार ता सदके, बिन प्यार ता सदके। दिलदार गम अता कयो, दिलदार गम अता कयो। मायार ता सदके, बिन प्यार ता सदके। राहत मिली थी दर्द में हो, राहत मिली थी दर्द में। वसायो आहे मूं, दिल में वसायो आहे मूं। धरती जे चल रखे, धरती जे चल रखे। जानिब जो चल वो हर घड़ी हो, जानिब जो चल वो हर घड़ी। संसार ता सदके, दिल प्यार ता सदके। दिलदार गम अता कयो, माँ प्यार ता सदके। यार ता सदके। अखड़िल डिठा फलक ते, सवे कहे कशा चारंग। अखड़िल डिठा फलक ते, सवे कहे कशा चारंग। सवे कहे कशा चरंगत। संगत समूह रिसो हजे हो, संगत समूह रिसो हजे। सरदार ता सदके, न प्यार ता सदके। दिलदार गम अता कयो, दिलदार गम अता कयो। माँ प्यार ता सदके, दिलदार ता सदके। राहत मिले थी दर्द में हो, राहत मिले थी दर्द में हो। राहत मिले थी दर्द में हो, राहत मिली थी दर्द में। ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। बहितरीनु माहौल एतिरो बहितरीनु करे छॾियो। सॼा जेके पेन जेके आहिनि न मथे जा सॼा दूर करे सॼा दूर छॾिया। थी वसाइल सभु मौसीक़ी त लाज़मी जी आहे। जी। मौसीक़ी ॻाल्हि बिल्कुलु। मतिलबु एक्सप्रेस भी जेके हाँ, आहे वो भी वॾी सही आहे।
काउंटेबल ॾाढो आहे माशाल्लाह ख़ूबसूरत तरीक़े सां, अदे जो बि बिल्कुलु। जेके आहे कंट्रीब्यूशन आहे हा, माहौल शबी। बि सुठो करे छॾियो बिल्कुलु हाणे त हूअं बि दुनिया में म्यूज़िक थेरेपीज़ माण्हू वठी रहिया आहिनि ताकी ज़िंदगी जेका आहे उहा सुकून में थी सघे। असां त माशाल्लाह ब्लेस्ड आहियूं त असांजे कल्चर में ई म्यूज़िक आहे त इहा ॾाढी ज़बरदस्त शइ ऐं आहे। उन खां पोइ जेको उस्ताद मोहम्मद यूसुफ जिन खे एॾो ॻायो आहे बिल्कुलु ऐं केॾो ख़ूबसूरत आहे, इहे शयूं 50 साल गुज़री विया आहिनि पर उअं ई आहिनि बिल्कुलु। ईअं ई आहिनि बिल्कुलु। ऐं जंहिं बि उनखे ॻायो आहे उन ई राहत सां ॻायो आहे, उन ई ॻायो उन ई ज़बरदस्त फील सां ॻायो आहे। कॉलर असां सां गॾु आहिनि, जल्दी सां उन्हनि खे शामिल कयूं था। जी अस्सलाम वालेकुम। जी मेहरान साहब कीअं आहियो? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? महिरबानी साहब। ज़बरदस्त ज़बरदस्त बिल्कुलु असां हिन वक़्तु इहा ई ॻाल्हि करे रहियासीं। जी 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 बिल्कुलु अलाह जो शुक्र आहे। तव्हां ॿुधायो प्रोग्राम ॾिसो पिया? वालेकुम अस्सलाम, वॾी महिरबानी। जल्दी सां ब्रेक जी तरफ़ हलूं था नाज़रीन, वक़्तु आहे ब्रेक जो। तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध। जी वेलकम बैक। अच्छा जी, खोड़ सारियूं ॻाल्हियूं अलहमदिल्ला प्रोग्राम में शामिल थी रहियूं, पर असां किथे विसरी वियासीं। साहिर साहब ॿुधाए रहिया त उन्हनि खे थोरा बिज़ी स्केड्यूल लॻो पियो आहे न, सभु टफ लॻो पियो आहे। 4 गाना कीअं थींदो? मां हिन वक़्तु ताईं उते ई स्टक आहियां। 4 गाना हिकिड़े ॾींहं में शूट कीअं थींदा? बाक़ी पहिरीं ऑडियो कंदा, आहा ऑडियो कंदा, उन खां पोइ वीडियो वग़ैरह ठाहींदा वञो। आहा त पोइ चारई गॾु करणु न न हिकु ई उहो टाइम मतिलबु वीडियो ऑडियो करे वठंदा, उन खां पोइ अलॻि पंहिंजूं रेटूं ॾींदा त भई हाणे इन टाइम ते असां जेको फारिग कयूं रेट सही। वठणी पए थी उन खां। हा सही, मतिलबु शूटिंग तव्हांखे अलॻि अलॻि करणी आहे हा, हुननि जी? शूटिंग मुंहिंजी अलॻि अलॻि करणी पए। अच्छा ईअं चओ न, तव्हांजो 4 गॾु पिया थियनि त आई थॉट 4 न हूअं त करे सघां थो, 10-15 गाना कंटिन्यू ॻाए सघां थो, पर 10 गाना मूं पहिरीं बि ॻाया बग़ैर ईअं ई मूं जेके मूं पंहिंजा ट्रैक आहिनि जेके मॉर्निंग शो में कंदो आहियां। हाँ। उहो मूं 10 उनखे चई यार आपने लिखा, मुझे नहीं बस आप शुरू करो मैं गा रहा हूँ। अच्छा काफ़ी माण्हू चवंदा आहिनि त कुझु बि लिखण जे लाइ या को बि गानो प्रिपेयर करण जे लाइ तव्हांखे पूरी हिकु प्रॉपर प्रिपरेशन खपंदी आहे, उहो थॉट खपंदो आहे, माहौल खपंदो आहे। माहौल बिल्कुलु ई आहे न। हाणे तव्हां ॾिसो सुबुह बिल्कुलु नाश्तो मूं न कयो, 2 केला खाधा, हिकिड़ो नंढो केक खाधो ऐं चांहि पीती बसि। छो त अॻियां माण्हू वञे थो न, शो आहे, कोई मुश्किल जी ॻाल्हि कोन्हे, मज़ा जी ॻाल्हि कोन्हे, तव्हांखे पूरी दुनिया ॾिसे थी, हिकु इदारो आहे हिकु। सही त तव्हां पंहिंजो पाण खे प्रिपेयर करियो सुठी तरह सां। जीअं साईं मोटी ॾिनी त ॾिसनि था न माण्हू तव्हांखे, ईअं कोन्ह चवनि त भई हाणे ख़बर केरु आहे यार, इहा आहे या सुर कोन थो थिए, छो त टाइम बि कोन लॻो, साईं वटि टाइम कोन हो, शोबी वटि बि, ऐं तव्हां वटि बि टाइम कोन्हे, प्रोग्राम जो हूंदो आहे, शेड्यूल हूंदो आहे हिकिड़ो, ॾाढो मुश्किल थींदो आहे, ॾाढो मुश्किल सां प्रिपेयर कंदा आहियूं असां पंहिंजे पाण खे। पर जेको प्रोफेशनल माण्हू हूंदा न उन लाइ को मसइलो न आहे। सही। ऐं वरी तव्हांजो एक्सपीरियंस माशाल्लाह एतिरो आहे, हा, तजुर्बो थी वियो आहे। हा माण्हू उन शइ खे कवर करे थो वञे। अच्छा हीअ जेको प्रिपरेशन जी तव्हां हिसे जी ॻाल्हि कई, जीअं तव्हां सुबुह जी ॻाल्हि कई, आई एम श्योर त जेके नॉर्मली महफ़िलूं असां त छो त असां मॉर्निंग शो आहे त सुबुह जो टाइम आहे, नॉर्मली महफ़िलूं त राति जूं हूंदियूं आहिनि, पोइ छा उन लाइ इहो हूंदो आहे जो जी राति जी थींदी आहे न, ॾींहं जो त गलो तयारु हूंदो तव्हांजो, छो त ॾींहुं आहे न, राति जी थींदी आहे त गलो तव्हांजो थधो थी वेंदो आहे, जो खून जी थधो थींदो न, तीअं तव्हांजो गलो बिल्कुलु तव्हांजो थधो थी वेंदो। पोइ उन जे करे जेको सो गुड़ रखंदो आहियां, लौंग रखंदो आहियां, हाणे पोइ मूं वटि लौंग आहिनि यूज़ करिया, जी गलो तव्हांजो उहो गर्म हुजे, जीअं तव्हांजो गलो गर्म हूंदो तीअं तव्हां सुठो ॻाईंदा, परफॉर्मेंस कंदा, तव्हांजो लफ़्ज़, तव्हांजी वोकल, तव्हांजी वॉइस जेका आहे उहो बिल्कुलु सही नोटनि ते वेंदी। पर केतिरा माण्हू आहिनि जेके उहो नशो यूज़ कंदा आहिनि, पर उन में तव्हांजी ज़िंदगी ख़तमु थी वेंदी। हीअ तव्हां काफ़ी फ़नकार अॻे शो में तव्हां मूंसां ज़िक्र कयो, मूं अहिड़े फ़नकारनि खे ॾिठो आहे जंहिंजी वॉइस ख़तमु थी विया आहे, पर मुंहिंजी अलाह जो करम आहे जो बिल्कुलु क़रीब न वेंदो आहे कंहिं बि शइ। बिल्कुलु, ऐं उहा तव्हांजी आवाज़ में नज़र बि ईंदी आहे उहा शइ। अच्छा लौंग जी तव्हां ॻाल्हि कई त असांजे जेके अॼोका सिंगर्स आहिनि उन्हनि जे लाइ इहा एक्चुअली हिकु हेल्दी टिप बि आहे त तव्हां लौंग जो जेको इस्तेमालु कयो, ऐं आई गेस त न सिर्फ़ु तव्हांजे गले जे लाइ ही काफ़ी वायरसेस से भी बचाता है, बहुत हेल्थ बेनिफिट्स हैं। और ये जैसे अभी उन्होंने बात की कि लोग क्या प्रेफर करते हैं कि स्टेरॉइड के शॉट्स ले लिए, वो इंस्टेंट एक आपको इफेक्ट तो मिल जाता है, लेकिन लॉन्ग टर्म वाकई उसके फिर बॉडी पे बहुत नेगेटिव। वो किसी और स्टेरॉइड की बात करें तो वो इसके बाद नहीं, जो भी हम एक इंस्टेंट चीज़ लेते हैं तो ऑब्वियसली उसके फिर ड्रॉबैक्स होते हैं। एज कम्पेयर टू दैट हम ये हर्बल रेमेडीज ले ली, लाइक लौंग और कुछ लोग नमक, वार्म वाटर, इन सब चीज़ों का जो यूज़ करते हैं तो वो ज़्यादा अच्छा है। आपकी अप्रोच जो है ना मेडिकल पॉइंट ऑफ व्यू से है ना, ये वो कह लेते हैं मवाली टाइप के लोग जो होते हैं, वो अभी जो हमारे इतना ज़्यादा शूट करिए आपके माइंड को। नहीं वो जो इनका एक ट्रेंड है ना, उसमें ये सारी रात जो है ना
लगे हुए होते हैं, तो उनको थकन भी नहीं लगती। और ये प्रिपरेशन 1 घंटे की या 2 घंटे की नहीं है, ये रात के 12 बजे से 6 बजे तक इनको अटेंशन देनी है। बिल्कुल। देखिए जो क्लासिकल फनकार होते हैं ना वो इतनी रियाजत कर लेते हैं कि वो सिर्फ क्लासिकल ही गा सकते हैं, वो प्लेबैक सिंगर कभी नहीं बन सकता। हम प्लेबैक हैं, हम प्लेबैक हैं, गले को कितना आपने रियाज करना है। सही। ऐसा नहीं अब जैसे वो अगर वो गाएंगे ना ए याद पिया, अच्छा वो ऐसा वो क्योंकि उनका स्टाइल है, तो हम अगर उसको गाएंगे याद पिया की आए, तो कितना फर्क आ गया। वो मोटा करते हैं और हम एक नॉर्मल तक उसको रियाज करते हैं कि गले की आपकी खूबसूरती रहे। अगर आप घर में मटन पका रहे हैं तो आपको पता है एक हद तक आप पकाएंगे उसको, अगर ज़्यादा पका लेंगे तो वो ख़राब हो जाएगा। ख़राब हो जाएगा। अच्छा छो तहते ॻाल्हि इंजी थी वई आहे, जीअं साहिर साहब स्टार्ट कया ऐं ॾाढो बख़ूबी अशरफ साहब सम्झी विया त किथां जी ॻाल्हि थी रही आहे। बट एक्चुअली ड्रग इनटेक इज़ अ सीरियस इशू, ऐं इहो सिर्फ़ु आर्टिस्ट जी दुनिया में ना आहे, हर दुनिया में आहे। ऐं सभिनी खां जेका अफ़सोसनाक शइ इहा आहे त उहो माण्हू जेको थोरो सो बि पंहिंजी ज़रूरत खां वधीक कमाए थो उहो उन जी तरफ़ वञे थो। इहा हक़ीक़त आहे जेका असांखे नज़र अचे थी, ज़ाहिर आहे उनजो नुक़सान बि ॾिसे थो। अच्छा जेसि ताईं जॾहिं तव्हां अडल्ट्स में ॾिसो था, तमामु शयूं था ॾिसो था, ज़ाहिर आहे उन ते कमु बि थी रहियो आहे, कानून बि कमु करे रहियो आहे, बट ॿारनि में जेका एडिक्शन असां ॾिठी आहे ड्रग इनटेक जी, उनखे तव्हां कीअं था ॾिसो? ऐं तव्हांजो छो त एजुकेशन सां बि ताल्लुक़ु आहे, यू आर मूं हींअर ऑल्सो हिकिड़ो इनटू प्रोग्राम कयो एजुकेशन। आहे, इहे असांजो यूनुस अमीन आहे, हिकिड़ो ग्रांड जेके हिकिड़ो हलाए पियो, पंहिंजे इंटीरियर में वधीक कमु पिया करनि, हिकिड़ो 2-3 प्रोग्राम हुन सां गॾु कया आहिनि। हिकिड़ो प्रोग्राम ॿियो बि कराया पियो मेडिकल जे पॉइंट ऑफ व्यू सां, कि जेके मवाली आहिनि न, इहे जेके हीरोइन्स आहिनि उनखे झलूं था, इन्हनि खे सॼो हिननि जो एदी में पोइ उन्हनि खे 6 महीननि जी रिफ्रेशमेंट सॼी थिए थी ऐं उन्हनि जो सॼो वॾे पैमाने ते कमु थिए पियो। लेकिन चवण जो मक़सदु, जी हाँ, लेकिन असल मसला क्या हो रहा है कि हमें इंतज़ामिया या लोकल गवर्नमेंट से वो सपोर्ट रिस्क है ना, ये एक बड़ा माफिया है। देखें आपके कॉलेज यूनिवर्सिटी, फिर ये आपके जो इलाके हैं ना, मैं आपको अगर पाक कॉलोनी की तरफ मैं आपको कह दूँ, आपको लियारी की तरफ कह दूँ, या वो इलाके सुरजानी की तरफ कह दूँ, बहुत तेज़ी से बढ़ रहा है। Exactly. Not even these red zone areas, even अच्छे एरियाज में भी वो तो वो फिर क्लास वो देखें वो आइस की शक्ल में आ रहा है, वो आपको तो हर जनरेशन ने अपने हिसाब से यूनिवर्सिटीज में देखें वो आइस की शक्ल में, आप उससे भी जदीद आ गई हैं चीजें। यूनिवर्सिटी में होते हैं लाइक गाइस आर थिंकिंग कि नहीं यार वी आर लुकिंग कूल, ये नहीं पता कि कितना ज़्यादा हार्मफुल है, इवन सिगरेट से ज़्यादा हार्मफुल है वो जो लोग इतने मजे से उसको कैरी कर रहे हैं। तो अपने आप को एक अच्छी पर्सनालिटी ये बहुत ज़बरदस्त मौजू है, ये इन पे 10 प्रोग्राम करें तब भी कम है, और एक अल्लाह करे एक समझ जाए तो ये तो समझो इनका वसूल हो गया प्रोग्राम। बेशक अल्लाह करे यार ये हमारे लिए डेंजरस है, सिगरेट के पैक्स पे लिखा होगा कि फ्यूचर फैमिली डिस्टर्ब होती है। अच्छा डॉक्टर अस्का, मैंने एक रिसेंट एक पोस्ट पढ़ी थी जिसमें मैंने वो कंपैरिजन एक डॉक्टर कर रहे थे कि आपके हेल्थ के लिए क्या क्या चीज़ें बुरी हैं, तो हम बड़ा बहुत ज़्यादा हम फोर्स करते हैं कि नहीं जी आपकी लाइफस्टाइल जो है, लाइफस्टाइल मॉडिफिकेशन बहुत ज़रूरी है, लोग बड़े लेज़ी हो गए, ये हो गया वो हो गया, आप एक्सरसाइजेस करें, आप हेल्दी खाना खाएं। इन सब चीज़ों से ज़्यादा जो चीज़ नुकसान दे रही है दैट इज़ योर स्मोकिंग हैबिट, और वो हमें बचपन से ही मिले। हम तो यूनिवर्सिटी तो फिर भी बच्चा बड़ा हो जाता है। मैंने 9th ग्रेड के स्टूडेंट्स को, 7th 8th ग्रेड के स्टूडेंट्स को स्कूल के बाहर खड़े होके, वो केबिन्स लगी हुई होती हैं, वो न जाने कैसे स्कूल वाले अलाउ करते हैं। वो एज ही ऐसी है जिसमें वो ना इंस्पायर हो रहे हैं कि यार अच्छा वो स्मोक कर रहा है तो चलो यार मैं भी कर लूँ, फैसिनेट करता है, एग्जैक्टली फैसिनेट करता है, ये स्टाइल है ना, बिल्कुल। हाँ, ये कितना नुकसान के, बिल्कुल हमारे लंग्स के लिए कितना ज़्यादा डेंजरस है, मतलब वो स्लोली एंड ग्रेजुअली हमारे लंग्स को ख़राब कर रहा होता है, नहीं रियलाइज़ होता, आहिस्ता आहिस्ता खांसी, चेस्ट ख़राब होना, फिर ये चीज़ इतनी वर्स हो जाती है कि टीबी तक भी बात चली जाती है, और फिर वो एक ऐसा टाइम आता है कि वी कांट डू एनीथिंग। अच्छा आपके अल्फाजों में अगर मैं उस अडल्ट को जिसने बचपन से सिंस हिज और हर्स टीनेज जिसने किसी भी तरीके का ड्रग का इंटेक रखा है फॉर बीइंग सो कूल, जो हमारे पास एक पता नहीं क्या चीज़ स्टार्ट हो गई, बिल्कुल, तो हम अगर उसकी बात करें, मुझे ये बताएं कि उसका अडल्टहुड कैसा होगा?
ऑब्वियसली जो नॉर्मल हेल्दी पर्सन है जो अपनी डाइट को अच्छी रख रहा है, उसका एक्सरसाइज कंटेक है, वॉक वगैरह कर रहा है, उसकी जो ना थिंकिंग एबिलिटीज, उसकी बाकी जो परफॉर्मेंसेस है वो ऑब्वियसली बहुत अच्छे होंगे एज़ कम्पेयर टू दैट जो एक स्मोकर है। हो सकता है कि इनिशियली लगे कि नहीं यार कोई फ़र्क नहीं पड़ रहा, लेकिन इंटरनली कहीं ना कहीं हमारी बहुत सारी चीज़ें अफेक्ट हो रही होती हैं, बिकॉज वी ऑल नो कि जब हमारी इंटरनल हेल्थ अच्छी नहीं होगी तो ऑब्वियसली फिजिकल हेल्थ हमारी डिस्टर्ब होगी ही होगी। जाहिर है दैट्स फॉर श्योर। हाँ बिल्कुल बिल्कुल ऐसा ही है। एंड आई रियली वांट टू डिस्कस ऑन मेंटल हेल्थ ऑल्सो, बिकॉज ये एक ऐसा टॉपिक है जिस पे हम अक्सर डिस्कस नहीं करते। हमारे हम सीज़न चेंज होता है तो हम सर्दी बुखार ज़ुकाम पे बात करते हैं, बट मैंने कहीं पढ़ा कि जब सीज़न चेंज होता है, स्पेसिफिकली जब सर्दियों का सीज़न आ रहा होता है तो भी डिप्रेशन बढ़ता है। व्हाट इज़ द स्टोरी बिहाइंड? नहीं, बेसिकली ऐसा कोई लाइक सीजनल हम लिंक नहीं कह सकते उसमें। शायद ये है कि लोग थोड़े से होम रिडन हो जाते हैं, हाँ। वो इतनी एक्टिविटीज आउटिंग नहीं हो पाती, घर में थोड़ा सा रहना पड़ता है, ब्लैंकेट्स वगैरह में, सब चीज़ों में, लेकिन इसका ऐसा कोई कनेक्शन नहीं है कि सर्दियों का डिप्रेशन से लिंक है। ऐसा कोई लाइक तो लोग होम बाउंड हो जाते हैं, दैट्स व्हाई उनको वो ज़्यादा चीज़ फील ऑब्वियसली। अब एक जो होती है। बंदा लाइक लेट नाइट बाहर घूमने वाला है, सर्दियों में थोड़ी सी चीज़ें ऑफ हो जाती हैं, हम थोड़े से रिस्ट्रिक्ट हो जाते हैं, तो इसलिए वो घर में रहने की वजह से ना हो जाता है। सही। बट ऐसा कोई प्रैक्टिकल लिंक नहीं है। क्या कोई ऐसा कोई प्रैक्टिकल एक्सपेरिमेंट है मेडिकल साइंस में जिससे हम इस एंजाइटी से बच सकें? बिकॉज यू नो आप और मेरे जैसे लोग शायद उनको इतना फ़र्क ना पड़ता हो, लेकिन जिनको डिप्रेशन है, जिनको एंजाइटी स्ट्रेस का इशू है, उनके लिए इट्स अ बिग थिंग। हाँ एग्जैक्टली, मतलब एक्सपेरिमेंट इन द सेंस कि जो घर वाले होते हैं ना, मैं ये समझती हूँ और हमने भी ये चीज़ प्रैक्टिस में देखी है कि घर वालों का सपोर्ट इज़ सो मच इम्पॉर्टेंट। लाइक अगर एक बंदा मैरिड है, ठीक है, जब तक उसकी वाइफ उसको इस चीज़ से इंकरेज नहीं करेगी, बार बार नहीं लाइक डांटेगी, रोकेगी कि नहीं यार दिस इज़ नॉट गुड फॉर यू, बिकॉज उस हस्बैंड से उसकी वाइफ की पूरी फैमिली की जो है ना लाइक चीज़ें आपस में लिंक हैं, तो घर वालों का सपोर्ट बहुत ज़्यादा ज़रूरी होते हैं। जितने भी लाइक मेंटल इश्यूज, साइकोलॉजिकल इश्यूज होते हैं, क्योंकि ये सिगरेट भी एक एडिक्शन बन जाती है। वो बंदा अगर खुद चाहे भी तो बहुत ज़्यादा लाइक प्रॉब्लम हो जाता है उसको, नहीं लाइक उससे फिर दूर हटना। तो इसमें घर वालों के सपोर्ट का बहुत ज़्यादा लाइक एक अच्छा, रोल मैं है। इसमें एक बात थोड़ा सा आपकी बात को लेते हुए, जी प्लीज़। ये जो हमारे फैमिली जो बैकग्राउंड में बात एक होती है ना कि हर एक की खबर होती है। अब मेरा बच्चा है कहीं जा रहा है तो मैं उसके दोस्तों का, उसके सर्कल का, उसके बिहेवियर का मुझे नो होना चाहिए। अगर मैं नहीं कर रहा तो मैं इतना ही रिस्पॉन्सिबल हूँ कि बच्चे को मैंने वो सपोर्ट नहीं दी जो उसकी ज़रूरत थी। वो तो कच्चा जहन है। अच्छा, अब होता क्या है कि लोग शुरू में इग्नोर कर रहे होते हैं कि ये छूट जाएगा, बच्चा समझ जाएगा, लेकिन ये इनको समझ ही नहीं आती कि आगे जाके इतना मैच्योर होने के बाद उसकी आदत पुख्ता हो जाती है, एडिक्शन हो जाती है। हाँ। अगर बंदा खुद भी चाहे तो वो करना बहुत ज़्यादा मुश्किल हो जाता है। इसलिए तो फिर रिहैबिलिटेशन सेंटर्स वगैरह होते हैं कि यार विद द पैसेज ऑफ टाइम इन चीज़ों को, क्योंकि किसी भी चीज़ को फिर ऑल ऑफ द सडन नहीं ख़त्म किया जा सकता। अच्छा, मैं दूसरी तरफ ये मैनपुरी और इस तरह की पत्तियां हैं ना जो आप मुख्तलिफ नामों से देखते हैं, ये उससे भी ज़्यादा डेंजरस है। बिल्कुल सही। आप देखें रात को लोग मुंह में लेके सोते हैं, बाखुदा मैंने देखा है, और कुछ सालों बाद उनके मुंह के कैंसर और अजीब सी माली तौर पे साइकोलॉजिकल फैमिली पूरी डिस्टर्ब हो जाती है। अच्छा भला आदमी है, उसकी सेहत आप देखेंगे तो इतना कमजोर और इतना हेबत उसकी हो जाती है कि पीपल बिल्कुल जिनके लाइक इतने पूरे वो गाल खत्म हो गए जस्ट बिकॉज दैट वो एक छोटा सा था, और वो बढ़ते क्योंकि ऐसे लोगों के पास फिर इतना पैसे भी नहीं होते कि वो अपनी ट्रीटमेंट करवा सके। एंड देन क्या हो गया यार, घर का सब कुछ बेच दिया, सब वो कर पान से दिया। शुरू होता है, पान से शुरू होता है, फिर तंबाकू वाला पान, फिर वो बढ़ते और ये मैं कह रहा हूँ कि नशे से ज़्यादा कॉमन हो गया है और ये फैशन में है। सही। अच्छा, छा असां हिकु तव्हां वधीक एक्सपीरियंस है अशरफ साहब, मूंखे ॿुधायो छा? जी हाँ, ऐं तव्हांखां 30 साल वॾो आहियां, बिल्कुलु ज़ाहिर चओ तव्हां। माशाल्लाह। अच्छा, ज़ाहिरा तव्हां दुनिया खे असां खां वधीक ॾिठो आहे, तव्हां हुनखे वधीक सम्झो था। देन बीइंग एक्टिवली वर्किंग इन पब्लिक, ज़ाहिरा तव्हांखे वधीक एक्सपीरियंस आहे। मूंखे ॿुधायो, जंहिं विषय हुन सां ॻाल्हि था कयूं न, सिगरेट जे पैकेट ते त लिखियलु हूंदो आहे, छपियल बि हूंदो आहे, छा आहे ईअं ई असां सभिनी खे ख़बर आहे त हीअ फलां जेका पुड़ी आहे उहा छा थी करे, फलां जेको ड्रग आहे उहो छा थो करे, बट उन खां पोइ बि मूंखे उन जी सेल में का को कानून, को लिमिटेशन, का अहिड़ी शइ नज़र नथी अचे। ईअं छो आहे? अवेयरनेस न आहे न, तालीम न आहे, एजुकेशन न आहे। माण्हू तव्हांखे फैंटेसी जेके आहे न माण्हू खे अट्रैक्ट थी करे। ॾिसो, हिकिड़ो ड्रेस आहे न, सोबर ड्रेस आहे, हर कंहिं माण्हू खे वणे थो, लेकिन कुझु ड्रेस हूंदा आहिनि ख़ासि माण्हुनि जे लाइ, पंहिंजी हिकिड़ी अटेंशन जे लाइ माण्हू कंदा आहिनि। ईअं साॻी पोजीशन आहे। सिगरेट जेके पीअण वारो आहे न, उहो ॾिसे थो माण्हू मूंखे ॾिसनि पिया, मुंहिंजी वाह वाह पई थिए, उहो हिनखे हीअं फील थो थिए। एक्चुअली उहो पंहिंजो डैमेज पियो करे पाण खे, उन्हनि खे पंहिंजे मथे एतमाद न आहे। ॻाल्हाइणु उथणु,
वो सिगरेट लेगा, ऐसे नशा करेगा, ऐसे स्टाइल से लेगा, और लोगों में अच्छा उसको शर्म हया भी नहीं हो कि कितने लोग उससे एटमॉस्फेयर उसका खराब कर रहा हूँ मैं, उसकी बू से, और उसके इवन उससे। अगर ऐसे 4 बंदे हैं उसमें एक नहीं कर रहा होगा ना, तो उसको थोड़ा सा कॉम्प्लेक्स होगा, नहीं यार एवरीवन स्मोकिंग और मैं शायद कुछ ना थोड़ा सा इंफीरियरिटी कॉम्प्लेक्स है। तो कुछ लोग, कुछ लड़के इस चीज की वजह से भी इनिशिएटिव ले लेते हैं। वेरी ट्रू, वेरी ट्रू। और अगर आप नहीं भी कर रहे बट यू आर सिटिंग विद दोस 4 पीपल, तो आप इनहेल कर रहे हैं। एग्जैक्टली, आप इनहेल कर रहे हैं, और वो जो ये वाली चीज होती है वो उतनी ही डेंजरस है एज कम्पेयर टू दैट कि इटसेल्फ आप सिगरेट का इंटेक है। बिल्कुल बिल्कुल। तो इसलिए लाइक जैसे अभी इन्होंने भी बात की कि कंपनी बहुत ज़्यादा ज़रूरी है देखना कि क्या नहीं, मैं इसको इस तरह से देखता हूँ कि देखें ये जो मामला है ना, ये नशा जो बच्चे करते हैं, फिर वालिदैन रो रहे होते हैं, हर वालिदैन की जिम्मेदारी। हमारे यहाँ पहले क्या होता था, बड़े बुजुर्ग होते थे ना, वो रात को बैठते थे बच्चों के साथ, उसके साथ थोड़ा टाइम स्पेंड करते थे। अब हम सबके पास मोबाइल जो आ गए हैं ना, इतना सवा सत्यानाश कर दिया। आप और मैं दोनों साथ बैठे हैं, आपकी मुझे खबर नहीं, मुझे आपकी खबर नहीं, आप मेरी सिस्टर हो, मेरी बेटी हो, या मेरे जो भी इन लॉज हो, तो मैं तो अपने मोबाइल में सारी दुनिया की खबर रखे हुए हूँ, लेकिन नहीं रखी तो अपने साथ वालों की नहीं रखी हुई, और घंटों हम लगे रहते हैं। बिल्कुल। अच्छा, ये जो है ना, ये अभी एक आया था, उसने एक मोबाइल बनाया, बड़ा अच्छा कार्टून था, इसमें हम सब डूब रहे हैं, और डूब ऐसे रहे हैं कि हमें खुद को पता नहीं कि हम कहाँ अच्छा देखें, वो फेसबुक पे हम देखेंगे, इंस्टाग्राम पे देखेंगे, हमें 3000 लाइक मिले तो हमारी खुशी की इंतहा नहीं होगी, लेकिन ये नहीं पता कि मेरा बेटा या मेरी बेटी या मेरा भाई वो कितना प्रॉब्लम में है, कितना बेचारा मुश्किल में है। तो क्या तमाशा है और क्या चीज़ है। लेकिन बस पड़ गई है, एक लत पड़ गई है, ये भी नशा है। सोशल मीडिया भी एक एडिक्शन बन गया है। हाँ, सोशल मीडिया एक बहुत बड़ा एडिक्शन है, और जिसको लेके मुझे लगता है काम भी हो रहा है, बहुत लोग कर भी रहे हैं, लेकिन ज़ाहिर है वो उस तरह से इफ़ेक्टिव नहीं है, क्योंकि जिस तरह हम सिगरेट को नहीं हम कर पाए, जिस तरह हम पान, गुटखा, छालिया को नहीं रोक पाए, मुझे लग रहा है हम सोशल मीडिया का भी एक बैरियर नहीं लगा पा रहे, एक लिमिटेशन नहीं लगा पा रहे कि दिन में इतना ही इनटेक करें, इससे ज़्यादा ना करें। देखिए अभी ऑस्ट्रेलिया में आया था 14 साल से कम उम्र बच्चों के लिए जो परमिशन लेनी है, इस तरह से एक आध और मुल्क का आ गया कि छोटे बच्चों के लिए जो अच्छा, हमारे ये जो सबसे ज़्यादा ख़राब कर रहा है ना, वो छोटा बच्चा है ना 2 साल का, हम उसे मोबाइल दे देते हैं, वो गैर शऊरी तौर पे क्या देख रहा है, को मीनारों को हम हिट कर रहे हैं, लोगों को तशद्दुद वाली जो फिल्में, वीडियो, वो उसको तो बहुत इंजॉय कर रहा है। और वालिदैन स्पेशली क्या करते हैं कि चलो ये मोबाइल में फंसा हुआ है, हम इजी हैं, रिलैक्स हैं। अच्छा, ये इतना कॉमन हो गया है कि वो खाना खा रहा है, जब खाना खाएगा जब उसको मोबाइल देंगे। वाह खुदा, मैं प्रैक्टिकली लोगों को देखता हूँ तो मैं सोचता हूँ कि ये कहाँ जाएगी ये। और इसी स्क्रीन टाइम की वजह से इतने ऑब्वियसली उनका जो ब्रेन डेवलपमेंट हो रही होती है वो इतनी ज़्यादा उसमें इश्यूज आ जाते हैं कि बहुत सारे बच्चे फिर ऑटिस्टिक और स्पीच डिले, ये सारे इश्यूज आते हैं। इसमें आप प्रोग्राम करें, ये जो है ना, ये बहुत बड़ा इशू है। बिल्कुल इंतज़ा गलाइंदा रहना, गलायो इन्हें तो वधिक गलायो, ये देखिए नस्ल खराब भी थी। और 2 साल के फिर आपने ज़्यादा बताया, आई हैव सीन मेनी पीपल जो 6-7 महीने के बच्चे होते हैं, बताएं मुझे, और दे नो ऐसे ओके आई हैव टू, हमसे ज़्यादा फास्ट चला रहे होते हैं। अरे 1-1.5 साल के बच्चे फ़ोन मिला देते हैं अब्बा को, अम्मा को, जिसको मिलाना, उनको पता होता है कि ये वो नंबर है, ऐसे करना है। सो अर्ली ग्रोइंग ऑफ एनीथिंग इज अगेन 40,000 जो मोबाइल वो बाहर वटो पियो है मोबाइल, वो पंहिंजो इस्तेमाल पियो करे, वो सब सवला है, कहते हैं कि हम बच गए भाई, वो अपनी दुनिया में मस्त है, हम इजी हो गए। सो दिस इज़ एक्चुअली हैपनिंग। अॻियां वधंदे साहिर साहब सां गॾु आहिनि। साहिर साहब, मूंखे लॻे थो हिन वक़्तु जेके मुआशिरे में जेको कुझु थी रहियो आहे, ख़ुशी जो ज़रियो हिन वक़्तु असां वटि तव्हां इहो छा शामिलु करे रहियो? उस्ताद मोहम्मद जुमन जो गानो आहे, यार ॾाढी इश्क ज़बरदस्त तव्हांजी सभिनी फरमाइश बि आहे, जी जी ऐं ज़फ़र जसकानी साहब जी फरमाइश आहे। ओहो, वो तो पूरी करनी पवंदी जी, शामिल कयूं था। इश्क अवेड़ा बहण न ॾेंदा, ती गदागर मस्त करेंदा, ॾाढी इश्क आतिश लाई है, या ॾाढी
इश्का तिश लाई है वे यार सानू वे दो सानू लगी गई बे अख्तियारी वे सानू लगी गई बे अख्तियारी सीने दे विच न समाई है याद दी इश्का तिश लाई है याद दी इश्का तिश हुल हुला के इश्क जो आया मोहब्बत डाढ़ा शोर मचाया हुल हुला के इश्क जो आया मोहब्बत डाढ़ा शोर मचाया डाढ़ा नाच नचाई है ओ यार डाढ़ी इश्का तिश लाई है यार डाढ़ी इश्का तिश इश्क अवेड़ा बहन न देंदा थी कदा कर मस्त करेंदा इश्क अवेड़ा बहन न देंदा थी कदा कर मस्त करेंदा घट घटी ता घुमाई है ओ यार डाढ़ी इश्का तिश लाई है यार डाढ़ी इश्का तिश इश्क दिया तिश या उस्माना रंग के वेदी लाओ मकाना इश्क दिया तिश या उस्माना रंग के वेदी लाओ मकाना चुम मलामत चाहे है ओ यार डाढ़ी इश्का तिश लाई है यार डाढ़ी इश्का तिश लाई है वे यार सानू वे दो सानू लगी गई बे अख्तियारी वे सानू लगी गई बे अख्तियारी सीने दे विच न समाई है ओ यार डाढ़ी इश्का तिश लाई है यार डाढ़ी इश्का तिश लाई है यार डाढ़ी इश्का तिश लाई है जबरदस्त 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 नए एरिया में अहिड़े एरिया में पहुंचाए छॾियो जिते बसि माहौल ई सॼो चेंज आहे बिल्कुल अच्छा जी जल्दी से वक्त है ब्रेक जो नाज़रीन तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध जी वेलकम बैक अच्छा जी खोड़ सारी शयूं प्रोग्राम में वक्तन फ़वक्तन शामिल करण जी कोशिश करे रहिया आहियूं सारी साहब माशाल्लाह माहौल ई मटे था छॾनि अच्छा कॾहिं अहिड़ी हिन वक़्तु माशाल्लाह ॾाढो ज़बरदस्त माहौल ठहियलु आहे पर कॾहिं ईअं बि थियो हूंदो त कंहिं एनवायरनमेंट को अहिड़ो बि मिलियो हूंदो जंहिंमें सफ़ाई ॿुधण वारा सुठा न हूंदा न थिए थी तकलीफ़ माण्हू खे थिए थी पब्लिक आहे न पब्लिक जो पंहिंजो पंहिंजो हिसाबु किताबु आहे हा मुंहिंजो शो हो आल पाकिस्तान मेमन फाउंडेशन में त आल पाकिस्तान फाउंडेशन में कंहिंखे आर्टिस्ट खे न हिकिड़े ॾींहुं घुराए था पोइ 3 ॾींहं जो फेस्टिवल हो
तो उन्होंने मुझे चो जी यार वो आप 12 को करोगे या 14 को करोगे? वो यार 14 को हो सकता है मेरा शो हो, लेकिन आप 12 को मुझे बुला लें। सही। तो जब 12 बजे जो शो हो मैं 9 बजे वैस, अच्छा 9 से लेके मुझे तकरीबन 3:30 हो गए। हाँ वो बुला ही नहीं आ रहा मुझे। मेरे कहा मेरा गला ख़राब हो रहा है। 9 बजे आपने मुझे वक्त दिया है कि यार बात ये है कि मेरा शो फ्लॉप हो रहा है, अब मैं क्या करूं? अगर मैं आपको छोड़ता हूं तो वो तो बाकी सारी चीज़ें ख़त्म हो जाएंगी। हाँ। अच्छा जो उसके ओनर हैं वो किसी से मिलते ही नहीं हैं। मेमन साहब हैं, वो अपने उसमें ऑफिस में रहते हैं वो। सही सही। अब उसने खाली मुझे छोड़ा हाँ तो फिर पूरी भड़ास जो मैंने निकाली उससे 6 कलाक पहले वेट पब्लिक करनी। थी, बच्चे थे, तो बच्चों के लिए मैंने कहा दिल पाकिस्तान, मैंने कहा पहले इनको घेरो। उसके बाद फिर मैंने किशोर साहब का ज़िंदगी एक सफ़र सुहाना, सारा ज़माना, हसीनों को दीवाना, हाँ तो वो आपके ऊपर डिपेंड करता है कि आपके पास चीज़ें कितनी हैं। सो हिकु सिंगर जे लाइ, हिकु कामयाब सिंगर जे लाइ सिर्फ़ु आवाज़ काफ़ी न आहे, सुर बि हुजणु खपनि, अवेयरनेस हुजणु हाँ, खपे, awareness हुजणु साम्हूं जेको माण्हू जहिड़ो तव्हांखे ॿुधी रहियो आहे उनखे तव्हां कीअं पाण जी तरफ़ मुतवजा था कयो, इहो वो उन वटि टैलेंट हुजणु खपे, तॾहिं उहो कामयाब सिंगर आहे। मुश्किल है ना ॾाढो, हर माण्हू जो पंहिंजो ज़हन आहे न, मूंखे तव्हां ख़बर कोन पए थी, पर मूंखे अल्लाह ताला एतिरी सलाह ॾिए थी त सभु कमु ही छा ॿुधंदो चाहे, गज़ल जा ई छा आहे छा, उहो हली वेंदो आहे उन टाइम, या को कपल वेठो हूंदो आहे, ॾिसण सुठो कपल वेठो आहे न, तो गाने जी लाइनुनि में हुनजो हथु खणी उनजे मथां उनजे रखींदो आहे वाइफ ते, आर्टिस्ट की क्वालिटी यही है कि अपने हाँ वो audience खुश हो को जाते हैं ना कि कैसे वो मतलब हमारे साथ ये। अच्छा कुछ लोग सिंगर से घबराते हैं कि यार पता नहीं ये बात करेगा नहीं बात करेगा, क्योंकि उसको पता है इस जगह पे है तो ये मतलब इसका इमेज है, तो वो घबराते हैं। तो मैं चला जाता हूँ बातों ही बातों में, किसी को फूल दे दिया, किसी का हाथ रख दिया, या किसी को वो लेके आया, चलो सर आप आ जाए, थोड़ा सा यहाँ आ जाए। अच्छा पाकिस्तान आर्मी में मेरा शो था, तो तकरीबन कोई 3000 थे, एक कर्नल साहब जा रहे थे, एक दूसरे आ रहे थे। अब मैं देख रहा हूँ बिल्कुल स्टैंड बाय है। मैंने कहा यार अब बड़ा मसला है कि ये तो बिल्कुल हंसी भी नहीं रही है, इनकी क्या करूँ मैं? हाँ तो मैंने ठीक है जाते हैं जी। जब बुलाया उन्होंने, तो मैंने कहा दुनिया की मुख्तलिफ फील्डें होती हैं, डॉक्टर है, इंजीनियर है, जॉबनर हैं, बहुत सारे लोग हैं जो अपनी अपनी जॉब करते हैं, अपने अपने घरों में जाते हैं, लेकिन आपकी ऐसी वाहिद फील्ड है जो आप सरहदों पर रहते हैं और हम सोते हैं, तो आप सरहदों की हिफाजत करते हैं। मेरे लिए तो ये ऑनर की बात है, और पता नहीं कल वक्त मिले नहीं मिले, तो यू सल्यूट मी। हाँ बस यही कहना था, वो हंस पड़े, मैंने कहा हंस पड़े तो अब सही है, बस फिर सबको नचाया मैंने, याद आडी इश्क आतिश लाई, ओए होए 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 ज़बरदस्त, याद घरोली बर्दी लाल मेरी। हाँ इहो टैलेंट बि मूंखे लॻे थो हर सिंगर जे लाइ ॾाढो ज़रूरी हूंदो आहे। ऐं हूअं बि हाणे त हिकु जॾहिं सिंगर जी तव्हां ॻाल्हि कयो त सिर्फ़ु हिकु सिंगर न आहे, उहो हिकु होस्ट बि आहे, उहो क्राउड पुलर बि आहे, ऐं उहो हिकु एक्टर बि आहे, उन टाइम ते तव्हांखे छा एक्ट करिणो आहे उहो बि जेको आहे, इहे तमामु क्वालिटीज़ हूंदियूं तॾहिं हिकु कामयाबु सिंगर हिकु पंहिंजो पाण त कमु करिणो पए थो न, सही प्रिपेयर करिणो पए थो। माण्हू को शो में ॾिसो थो छा थियो, केतिरा माण्हू हूंदा आहिनि जेको अलाए ख़बर छा छा चवंदा आहिनि, पर उहो तव्हां हुनजो कमु आहे न, पब्लिक आहे न। एंकर जेके आहिनि उहो कंप्लीट पैकेज आहे, उहो जे स्टेज ते जॾहिं अचे थो, हाणे जेके अदी आहे न, इहे ॾिसो इहे केतिरे माण्हुनि सां रोज़ इन्हनि जो इंट्रैक्शन आहे, नॉलेज हुजे, इन टच जेके ॻाल्हाइणो आहे, ॿुधणो आहे, उहो साइकी इन्हनि जी आहे कि माण्हुनि सां कीअं ॻाल्हायो, कहिड़ो उहो जवाबु ॾिए थो, ऐं कीअं उन्हनि सां असुलु जेके ॻाल्हि वठूं पब्लिक ते पहुचे, त इहे जेके आहे वॾी स्पेशलाइज़ेशन आहे, इहे तव्हांजो हिकिड़ी ॾींहं जो विजन न आहे। तव्हांखे लिटरेरी जो शुरू के मेरे दिन थे, तो शुरू के दिन थे, तो मैं घर में अपने छत के ऊपर वो लेटर लेके लिखता था, मोइन भाई डियर मोइन भाई। मैंने कहा यार मोइन भाई तो मुझे जानते नहीं हैं, वो कैसे कहेंगे मोइन भाई डियर, वो जवाब देगा मेरा। फिर ऐसा हुआ कि तकरीबन 3 या 4 शो किए थे मैंने, तो मेरे साथ मोइन अख्तर, नदीम बेग, ज़बरदस्त, मलक अनोखा, सलीम जानी, सलीम दानिश, ये सब थे। तो आफ्ताब आलम जो मेरे उस्ताद हैं, जानू जर्मन, वो मुझे लेके कहने यार मैं आपको पैसे नहीं दूंगा, लेकिन मैं खुद फ्री में जा रहा हूँ, ये शिकागो में रहते हैं इदरीस साहब, उनका शो है ये, मोइन अख्तर फ्री में जा रहे हैं, नदीम बेग साहब फ्री में। अच्छा सब ने गा लिया, तो सलीम जावेद को तो आप जानते हैं, वो जुगनी वगैरह उसका वो अशर जो करते हैं, वो उसके बाद किसी का चढ़ना मुश्किल है। अब मैं बैठा हूँ, तो उसने कहा कि यार अब मैं अपने गेस्ट को बुला रहा हूँ। मैंने कहा यार ये तो बड़ी बेइज्जती है, इतने बड़े लोगों के सामने मोइन अख्तर, नदीम बेग। खैर मैंने कहा यार बेइज्जती होगी और क्या है, बेइज्जती होगी और क्या है, घर वाले थोड़ी देखते हैं। तो वो घर वाले थोड़ी देखते हैं, बस एक जहन में चल रहा है चीज़। तो गया मैं, और मैंने जो गाया किशोर साहब का हम बेवफार की ज़िन्नत है, वो गाना सलीम जावेद वापस आया गाड़ी छोड़ के, कहने कौन गा रहा है,
कहने यार कोई लड़का है बैठा हुआ कोई साहिर अंसारी है। हाँ मैंने बुलाया, सीने से लगा, यार कहाँ के हो आप? हाँ। मैंने कहा मैं वही हूँ जो आपको पीटी में मैंने कहा था कि आप सर मेरे लिए कुछ करें, ओए होए आपने नहीं ओए किया होए। था, So, आज एड़ा मैंने आपको दिखा experiences बहुत ही दिया। ना और है। वो वीडियो गई शिकागो, हाँ शिकागो गई वो वीडियो, उन्होंने वो जब दिखते रहे हाँ वो मेरे गाने पे आके रोक दिया, कहने ये कौन है? हाँ। कहने कि वो आफ्ताब आलम के, कहने इसको बुक करो अमेरिका के लिए। ओए होए होए नदीम बेग, रीमा, मोइन अख्तर सब। हाँ। तो ये होता है। बिल्कुल बिल्कुल। ऐं चवंदा आहिनि त हर कंहिंजो को न को टाइम लिखियलु हूंदो आहे ऐं हर कंहिंखे जेका कामयाबी आहे उहा हर कंहिंखे सेम टाइम ते न मिलंदी आहे। हर कंहिंजो हिकिड़ो टाइम हूंदो आहे, कंहिंखे इलाही जल्दी मिली वेंदी आहे, कंहिंखे इलाही देरि सां मिली वेंदी आहे, पर मिलणी तव्हांखे हूंदी आहे अगरि तव्हां पंहिंजे कम सां अगरि तव्हां सचा आहियो त तव्हांखे अॼु न सुभाणे तव्हांखे उहा कामयाबी मिलणी हूंदी आहे। बसि रस्तो जेको आहे उहो तव्हांजो ईमानदारी जो हुजे, वक़्त जी तव्हां पंहिंजे कदर कम करो, सां सचा हुजो। वक़्त जी हमेशह तव्हां कदर करियो। मूंखे गिर साहब मूंखे 9:30 जो टाइम ॾिनो, हा अंदरि आयुसि, मुंहिंजो घड़ी देखे, घड़ी ॾिठी चई यार क्या बात है। हा ज़बरदस्त। अच्छा जल्दी सां कॉलर असां सां गॾु आहिनि, जल्दी सां उन्हनि खे शामिल था करे वठूं। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी केरु आहिनि असां सां गॾु? हाणे पुराणो कॉलर थी वियो आहे, तव्हां सुञाणो न? असांजे स्पीकर मां सभिनी जूं आवाज़ूं हिकु जहिड़ियूं ईंदियूं आहिनि। बदाम शहर जो नालो ॿुधायां थो, हैदराबाद हाणे सुञाणो। हैदराबाद मां त 100 कॉलूं ईंदियूं आहिनि। किथे ॾिसो कॉल रेगुलर जेको कंदो अब हैदराबाद में गिद्धू बंदर भी आए। हा हा बाबा, आऊं जेको ॻाइण वारो आहे हिन खां पुछां कहिड़ो राग थो ॻाए? अच्छा। कहिड़ा राग थो ॻाए? अच्छा, जी कहिड़ा राग ॻाईंदा आहियो तव्हां? राग सभई गाईंदा आहियूं। तव्हां जनाब पंहिंजो ॿुधायो। तारुफ़ त करायो पहिरीं। तालुब मौला जी शाइरी का ॿुधा। अच्छा, तव्हां मुझे ॿुधाईंदासीं बिल्कुलु, वक़्तु मिलियो त तव्हांखे ॿुधाईंदासीं बिल्कुलु। तालुब मौला जो अचे नहीं तो गानो तो दिल्ली यार धुतारी दो। हारूना लाला जो, हाँ रोना लाला हारूना ला गाए, हारूना लाला तमामु घणो गायो आहे। गुमनाम साहब इंशाल्लाह सां ज़रूर कोशिश कंदासीं त शामिल करे सघूं। नालो ॿुधायो। मुनीर साहब, ओहो मुनीर साहब काफ़ी अरसे खां पोइ तव्हां कॉल कई आहे। मुनीर साहब तव्हां काफ़ी अरसे खां पोइ कॉल कई आहे, कीअं आवाज़ सुञाणंदसि मां? न मूं विच में कई तव्हांखे चयो न। न न तव्हां इलाही घटि में घटि तव्हां महीनो ॿिनि खां पोइ कॉल कई आहे असांजे प्रोग्राम में। न तव्हांखे विसरी विया, मूं 2 ॾींहंनि खां पहिरीं पोइ कई वरी। ॿिए कंहिं प्रोग्राम में कॉल कई हूंदी? न तव्हांजे कई तव्हांखे अॻु में कहिड़ो मुंहिंजो सुञाणो था सजाद भाई मूंखे सुञाणंदो ख़बर तव्हां? बसि हाणे तव्हांजे इन तख़ल्लुस सां सुञाणो खां त मां सुञाणे वेंदमि तव्हांखे। लिखाए था छॾियो असां वॾे लफ़्ज़नि में। अचो तव्हांखे हैदराबाद घुमायूं। ज़रूर ज़रूर, मां आहियां हैदराबाद जी, तव्हां मूंखे हैदराबाद घुमाइजो, भले हिकु दफ़ो ॿीहर घुमाइजो। डायरेक्टर साहब खे वठी ॾियो, ॾाढी चवांसि तो आऊं। हा बिल्कुलु ज़रूर अचे प्रोग्राम करे थो पोइ अचिजो मोरे ज़रूरु। ज़रूर, वॾी महिरबानी। ही असां सिंध वासियुनि जी ही जेका महिमान नवाज़ी आहे इहा किथे न किथे ज़रूरु झलकंदी आहे। असां सभु तमामु सिंध वासियुनि जी इहा महिमान नवाज़ी हूंदी आहे त असां ज़रूरु ऑफर कंदा आहियूं ज़रूरु। ऐं केरु असांजे अङण ते लही ईंदो आहे त उनखे ज़रूरु अहिड़ी ख़िदमत बि कंदा आहियूं। अच्छा ही जल्दी सां प्रोग्राम जो टाइम ॾाढो तेज़ सां वधी रहियो आहे। असां खोड़ सारनि मसइलनि में त असां वंढियल आहियूं, असांखे नज़र अचे थो त असां प्रॉब्लम असां फेस करे रहिया आहियूं। हेल्थ इशूज़ आहिनि जिन खे असां फाइट करे रहिया आहियूं, एजुकेशन जा इशूज़ आहिनि जिन खे असां फाइट करे रहिया आहियूं। खोड़ सारनि ते हल की तरफ मैं थोड़ा सा ईंदम, ज़रूर आपकी तरफ आना चाहूँगी डॉक्टर असगर। सबसे पहले तो मुझे ये बताएं कि जब आप सॉल्यूशंस की बात करते हैं, आपकी मेडिकल फील्ड से रिलेटेड ही मैं आऊँगी कि पॉल्यूशन भी है, एंजाइटी भी है, हम डिफरेंट वायरस से भी हम लड़ रहे हैं। अब मुझे बताएं इससे बचने का सोल्यूशन क्या है? अच्छा, लाइक इसके लिए सबसे पहले जो हमें इनिशिएटिव लेना चाहिए दैट इज़ टू मेक आर इम्यूनिटी स्ट्रॉन्ग। हमें सबसे पहले अपनी इम्यूनिटी स्ट्रॉन्ग करनी चाहिए, स्पेशली ख़वातीन के लिए जिनको लाइक प्रेगनेंसीज़ की, पीरियड्स की, ये सारी चीज़ें होती हैं। अब हमारी डाइट में क्या है, रोज़ाना ना हमारा मिल्क का इंटेक है ना अंडे का इंटेक है। तो व्हाट आई सजेस्ट टू माई एवरी पेशेंट या मैं किसी को सजेस्ट कर रही होती हूँ कि मल्टीविटामिन का इंटेक डेली अपनी रूटीन मेरे को, चाहे वो ख़वातीन हों चाहे मर्द हो, इवन बच्चे भी हों। ठीक है, बच्चों में भी इवन अक्सर बच्चे 5-6 साल के कह रहे होंगे थोड़ा सा खेलने के बाद नहीं यार हम बहुत थक गए, ये है भूख आजकल बच्चों का ना लगना, तो ये सारी क्या है, ये डेफिशिएंसीज ही हैं, हमारी इम्यूनिटी का वीक होना है। तो इसके लिए कि डाइट अच्छी रखें, इसके अलावा मल्टीविटामिन्स का इंटेक रखें। लाइक बहुत ज़्यादा एक्सपेंसिव भी ना हो। लेडीज़ के लिए मैं कहती हूँ कॉस्नेट का स्ट्रिप ले लिया विच इज़ गुड फॉर आवर बोन्स, क्योंकि इतना धूप का एक्सपोजर भी हमारे नहीं है। विटामिन डी की डेफिशिएंसी की वजह से बहुत सारे हेल्थ इश्यूज आ सकते हैं। आप एक ऑल्टरनेट डेट पे CA/1000 है, बस कुछ भी नहीं किया, एक पानी के ग्लास में को CA से डिजोल्व करके पी लिया, तो वो हमारी इम्यूनिटी को बूस्ट करने के लिए ज़रूरी। बाकी देखें
देखें जहाँ तक वायरस का और बैक्टीरिया का एक्सपोजर होना है वो तो किसी तरीके से भी हो सकता है, लेकिन हम अपने आप को इंटरनली इतना अच्छा बिल्ड करें कि एटलीस्ट हम अपने आप को जितना दूर रख सकते हैं उतना दूर रखें। रख सके। अच्छा, आपने मल्टीविटामिन का जिक्र किया, ये भी एक ज़ेर बहस हमेशा आती है ये बात कि आप कोई भी किसी भी तरीके की आप टैबलेट की बात करेंगे ना, उसके इंटेक की बात करेंगे, वो कहीं ना कहीं अगर वो आपको बहुत ज़्यादा फ़ायदा दे रहा है, 90% आपको फ़ायदा है, 10% कहीं ना कहीं आपके लिए स्पेसिफिकली डॉक्टर्स का कहना है कि किडनीज पे इफेक्ट कर रहा होता तो है। इसके लिए फिर यही कहा जाता है कि आप लाइक सब चीज़ों का कॉम्बिनेशन एक साथ ना कर लो। व्हाट यू कैन डू इज़ कि एक दिन आपने विटामिन डी ले ली, एक दिन विटामिन सी ले ली, एक दिन विटामिन ई ले ली, अनटिल एंड अनलेस यू आर नॉट डायग्नोज कि यार अब एक चीज़ की बहुत ज़्यादा डेफिशिएंसी है, उसके लिए क्या है कि यू नीड टू कंसल्ट विद योर डॉक्टर। कुछ ब्लड टेस्ट होते हैं, उसके फिर हम लाइक आफ्टर दैट हम बता सकते हैं कि नहीं यार इस चीज़ की बहुत ज़्यादा डेफिशिएंसी, जैसे कुछ लोग कह रहे हैं कि यार विटामिन डी की बहुत ज़्यादा डेफिशिएंसी आ गई, तो उसके लिए फिर हम कहते हैं कुछ इंजेक्टेबल शॉट्स हैं, आप वो ले लें। आफ्टर दैट सम टाइम जब थोड़ी सी रिकवर हो जाए चीज़ें तो फिर आप वो ओरल टैबलेट्स पे स्विच कर लो। ऐसा नहीं है कि सब चीज़ें एक साथ ले लो। सही। तो विद टाइम ज़ाहिर है अगर ताकि हो 10% अगर को थोड़ो सो 10% ताकि नुकसान करे सके थोड़ा तो सा इंटेक करना जी। ये असल में आप जो कह रहे हैं ना वो उन लोगों के लिए है जिनको अच्छा माहौल खाने के हवाले से नहीं मिलता। देखिए शकरकंदी है, पालक है, फिर आपकी ये फिश है, ये सारी चीज़ें ऐसी हैं जिसको प्रॉपर आंवला है जो विटामिन सी। अच्छा, अब ये जो चीज़ें हैं ये लोग इससे अवॉइड करते हैं। शॉर्टकट ये है कि फ़ौरन बस लिया और बस निकल लिया पानी के साथ। असल में ये जो चीज़ें हैं जैसे अनार हो गया, अब ये देखें अभी मौसम के हिसाब से वो शकरकंदी आ रही है सफेद, इतनी बेस्ट है, लेकिन लोग उसको नहीं लेते। सॉरी मैं आपकी बात को इंटरप्ट करूंगी, ये नो डाउट मतलब इन सब चीज़ों का इंटेक होना चाहिए रूटीन में, लेकिन हम एक दिन में सब चीज़ें नहीं ले सकते। नहीं, मैं आपको बात करूँ मौसमी, ये सारी चीज़ें मौसम के हिसाब से आ रही होती हैं। अल्लाह ताला ने बिल्कुल रखा है इस चीज़ को कि पैकेज में हम ले रहे हैं ना, देखें इससे बेहतर है कि अब थोड़ी सी मेहनत है इसमें। अब ये सारे हम लोग जो है ना बहुत ईजीएस्ट अपने मामले को करते हैं। वो जो पहले होता था ना, लोग अपनी मेहनत से सारी चीज़ें करते थे और प्रॉपर यहाँ तक कि हलवा भी घर में बनता था, मिसाल में दे रहा हूँ। अब चीज़ें क्या हो गई हैं कि लोग सब रेडीमेड हर चीज़ चाहते हैं, शॉर्ट में हो जाए। बिल्कुल, ऑब्वियसली सबकी ज़िंदगी ऐसी हो गई, नो वन इज टाइम के वे को एक सेब भी लेकर उसको पूरा प्रॉपर जूस बनाए उसको करे, तो अब मसला सारा ये है। रूटीन के हिसाब से अपने आप को सेहत को देखना है, बिल्कुल तो बिल्कुल रियलाइज है करना है। जल्दी सा टाइम इलाही शॉर्ट बचो है अशरफ साहब, जल्दी सा ही डेफिशिएंसीज त असां डॉक्टर्स जेके आहिनि उहे कोशिशि करे रहिया आहिनि त उन डेफिशिएंसीज खे पूरो कयो वञे। एजुकेशन जी मुल्क में डेफिशिएंसी खे कीअं पूरो कयो वञे जल्दी सां? वो ॾिसो ये जेके आहे न रिस्पॉन्सिबिलिटी हिकिड़ी शहरी जी आहे, हिकिड़ो एजुकेशनिस्ट जी आहे, हिकिड़ी पंहिंजे गवर्नमेंट जी आहे। सही। अच्छा, गवर्नमेंट लेवल ते त ईअं सम्झो तव्हां 365 दिन में 110 दिन स्कूल की पढ़ाई होती है, और इसमें भी अगर अनसीन कुछ 2-4-5 दिन निकल जाए तो 100 डेज हमारी पढ़ाई के हैं। सही। अच्छा, 100 डेज में जो हमारी यहाँ पढ़ाई होती है वो रट्टे टाइप की पढ़ाई है। वो कम्युनिकेशन या आदमी को प्रॉपर साइकी, जैसे आप कहते हैं ना कि डेवलपमेंट आदमी की खुद से हो। जैसे हम जापान जाते हैं या किसी दूसरे मुल्क को देखते हैं तो खेल ही खेल में बच्चों को बहुत सारी चीजें सिखा रहे हैं। और हमारा करिकुलम ही ऐसा है कि बर्डन ऑफ बुक है और एक्स्ट्रा कोई को-करिकुलर चीज आसान सी ज़बान में बिल्कुल। मैं ये कह रहा हूँ। अच्छा, फैंटेसी हमारे यहाँ बहुत है। आप अच्छे एजुकेशनिस्ट स्कूल में चले जाओ तो वो फीस 35,000 40,000 जरूर ले रहा है। उसने 4 खूबसूरत सी लेडी बिठाई हुई है, वो आपको अंग्रेजी में बात करेंगी। पहले एक आपको सुनेगा, दूसरा आपको बिठाएगा, तीसरा आपको लेक्चर देगा, चौथा आपको पूछेगा आपकी इनकम क्या है। फिर वो जाके फिर आपका वो AC, वो आपका डेकोरेशन, वो आपका फर्नीचर। जब पढ़ाई का वक्त देखो और उसका जो लेवल देखो तो आपको पता चलेगा कि वो जीरो है। मैं पूरी ईमानदारी से बता रहा हूँ, मैं सारी चीज़ें। अच्छा, उसको इसका बेहतरीन हल ये है जो हमारे यहाँ पहले लोग करते थे कि वालिदैन अपने बच्चों को टाइम देते थे। देखिए रात को बच्चों को छोटे बच्चे आपकी 4 आयतें बच्चा याद करता है, आपके सारे दिन की वो बातें आप उससे लेते हो, लेकिन इससे सत्यानाश जो किया है हमारे मोबाइल में। अब ये जो लाइफ स्टाइल चेंज हुआ है, इससे वो जो है हम जो है रिमोट हो गए, रिमोट कंट्रोल की तरह चलने लग गए, तो इसने तबाह किया। अच्छा, बेसिक आपको मैं बात कर रहा था कि गवर्नमेंट की प्रायोरिटीज जो हैं, आप देख ले कुछ भी हो जाए, आपको सबसे पहले एजुकेशन के हवाले से उस पर सारा जोर पड़ता है कि यूनिवर्सिटी बंद करो, कॉलेज बंद करो और स्कूल बंद करो। दुनिया में कहीं नहीं होता, सब कुछ बंद हो जाएगा, स्कूल खुले रहेंगे। आप जाएं, आपके बच्चे बाहर पढ़ते हैं तो आप हैरान और परेशान होंगे कि वो जो स्कूल है या कॉलेज है, यूनिवर्सिटी है, उसको रेगुलर वो अपने पढ़ाई का शेड्यूल चेंज नहीं होता। हमारे यहाँ एग्जाम चेंज हो जाएंगे, हमारे यहाँ शेड्यूल चेंज हो जाएगा। इजी एक्सेस ये सारी एजुकेशन सेक्टर है, अब आप बताएं जो प्राइवेट, और हम 121वां मुल्क है
हाँ। मतलब ये हमारा लोएस्ट हमारा निज़ाम तालीम जो यही है, है। बिल्कुल। और हमारे यहाँ 30% बच्चे ऐसे हैं जिनको कलम हाथ में नहीं लेते, और 60% बच्चे ऐसे हैं जिनको सिर्फ आपके मैट्रिक तक बच्चों को या प्राइमरी तक पढ़ाया जाता है। बिल्कुल, तो बिल्कुल। आपकी जो एजुकेशन का जो मयार है, फिर हम सब जानते हैं कि स्कूलों में किस तरह की पढ़ाई है। तो हम तो बिल्कुल समझ लें कि हमने उसको एक फॉर्मेलिटीज पूरी की हुई है एजुकेशन को। इसीलिए तो कहा जाता है कि माँ का पढ़ा लिखा होना बहुत ज्यादा बहुत जरूरी जरूरी है। है। आप मैं बच्चे को इसको बीकन कहता में हूँ भेज कि दो। हमारी तालीम का सबसे बड़ा है ही माँ, जो हम हमेशा से देखते आए हैं। और हम और आप जो इस पोजीशन पे बैठे हैं, अगर ईमानदारी से देखें तो बेसिक तालीम हमें घर से ही मिली बिल्कुल है। ऐसा ही है। बिल्कुल 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 अदब ईअं का- हाणे उन जी मूंखे लॻे थो त हाणे उहा ई मिसिंग आहे, जंहिं करे असांखे हिन वक़्तु असां शयूं फेस करे रहिया आहियूं। ऐं ज़ाहिर आहे जीअं तालीम- अशरफ साहब ॻाल्हि कई त हे कंहिं हिकु सेक्टर जी ॻाल्हि न आहे। असां हमेशह जेको ब्लेम आहे उहो गवर्नमेंट ते हणी छॾींदा आहियूं। असांजी बि रिस्पॉन्सिबिलिटी आहे बिल्कुलु हुनखे आहे। सही करणु। ऐं स्पेसिफिकली पेरेंट जी ज़िम्मेदारी आहे। ॿार अगरि स्कूल में न बि पढ़ी अचे त पेरेंट खे कीअं ख़बर पवंदी? जेसि ताईं उहा इन्वॉल्वमेंट न मिलंदी, ज़ाहिर आहे हुन पेरेंट खे ख़बर कोन पवंदी। सो जी इनशाला कोशिशि कंदासीं त आईंदा बि इन्हनि शयुनि ते ॻाल्हाए, इन्हनि शयुनि जो शायदि को हल असांखे मिली वञे। अक्सर इन ते प्रोग्राम थींदा आहिनि, बट क्वेश्चन रिमेन्स द सेम त तव्हां वटि एजुकेशन जो जेको ही नंबर जेको असांजो लोएस्ट एजुकेशन में आहे, इहो मथे कीअं वेंदो? इहो अञा ताईं उहो ई आहे ऐं उनखे अञा ताईं असां सॉल्व करे कोन सघिया आहियूं। ख़ैर जी, प्रोग्राम जो टाइम ख़तमु थी वियो आहे। थैंक यू सो मच मुंहिंजे टिनी महिमाननि जो असां सां गॾु हुजण जे लाइ, प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ, ख़ूबसूरत ॻाल्हियूं प्रोग्राम में करण जे लाइ। आख़िर में जनाब जो गानो बि इंशाल्लाह असां करे रहिया आहियूं। छा बिल्कुलु। शामिल थी रहियो आहे? हो सके तो मेरा काम करो। हो सके तो मेरा हो ज़बरदस्त ज़बरदस्त इंशाल्लाह ज़रूरु शामिल कंदासीं। गॾोगॾु तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, टपाल मेज़बान पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ ॾाढी हिकु ज़बरदस्त कैंपेन खणी आई आहे। टपाल मेज़बान जश्न जमालो टीवी शो जी शिकल में, जंहिं तहत तव्हां कढी सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात। तव्हांखे छा करिणो आहे? टपाल मेज़बान जो कोई बि पैकेट ख़रीदणो आहे, उन जे अंदरि कूपन मौजूदु आहे जंहिंमें पंहिंजूं तमामु डिटेल्स फिल करणियूं आहिनि ऐं उनखे विझी छॾिणो आहे टपाल मेज़बान जश्न जमालो जे क़रीबी ड्रॉप बॉक्स में, ऐं बसि तव्हां बि शामिल थी वेंदो टपाल मेज़बान जश्न जमालो टीवी शो में। इंशाल्लाह मुलाक़ात कंदासीं तव्हां सां सुभाणे। तेसि ताईं असां सभिनी खे ॾींदा इजाज़त हिन गाने सां गॾु। अल्लाह हाफ़िज़ जी जनाब। हेलो, सब मेहमानों के लिए आप आए। आ गए तुम्हारा बहुत शुक्रिया, कर ली ज़हमत गवारा बहुत शुक्रिया। La 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 la, la 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 la। हो सके तो मेरा एक काम करो, हो सके तो मेरा एक काम करो, शाम का एक पहर मेरे नाम करो, हो सके तो मेरा एक काम करो।
छाहे लिखियल मेहरबान तुझी अखड़िन में छाहे लिखियल मेहरबान तुझी अखड़िन में छाहे लिखियल ये छा ये सा जियत भर तबयो ये छा ये सा जियत भर तबयो कुछ तई था करियो के तगालियों करियो शाम जो भी पहर नावसा जे करियो ला 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 रंग चोले आवाज़ ते जेकी चिटल रंग चोले आवाज़ ते जेकी चिटल रंग चोले आवाज़ ते जेकी चिटल तीय छा तीय सा जियत भर तबयो तीय छा तीय सा जियत भर तबयो कुछ तई दा करियो के तगालियों करियो शाम जो भी पहर नावसा जे करो ला 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 सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।